अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हल छा तखल का माशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़ज़ हाज़रीन, मां आहियां सोराब सूमरो ऐं मां ॾिसी रहिया आहियो लाफ्टर हाउस शो। लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे कैडबरी डिलाइट चॉकलेट ठाहिण वारनि ऐं टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट चांहि ठाहिण वारनि ऐं अमरेली स्टील ठाहिण वारनि, जिन जो चवणु आहे आपकी तरह सॉलिड। माशाअल्लाह सां साईं, एॾी ऑडियंस आई आहे ख़ूबसूरत ज़बरदस्त। हेॾे महांगाई जे दौर में बि तव्हां खिलो था, तव्हांखे सलाम आहे। अटो महांगो, खंड महांगी, चांहि जी पती महांगी, सभई तक़रीबन महांगाई सतायल माण्हू वेठा आहिनि हिते। पर असां कोशिशि कंदा आहियूं त थोरो तव्हांजे चेहरनि ते मुर्कूं आणियूं, हिन महांगाई जे स्ट्रेस मां तव्हांखे कढूं। जॾहिं वज़ीर आज़म साहब खां पुछियो वियो त साईं अटो महांगो थी वियो आहे, अटो कुझु सस्तो कयो, त हुननि चयो देखो मेरी बात सुने, इसी गंदम के दाने की खाने की वजह से आदम को जन्नत से निकाला गया था, आगे आपकी मर्जी है। वरी साफ इन पूछे सर वो अंडे बहुत महंगे हो गए, अंडे तो कम से कम सस्ते कर दे। वरी वो चवन लगो देखो हमने अंडे इसलिए महंगे किए हैं ताकि खरीदते वक्त आपको मुर्गी का अंदाजा होना चाहिए कि किस तरीके से आप तक पहुंचा है। ऐं हूअं बि माशाअल्लाह जॾहिं खां वज़ीर आज़म इमरान ख़ान साहब थियो तॾहिं खां हुननि चयो त असांखे 10 अरब वण हणणा आहिनि, छो जो हुननि खे ख़बर हुई त मुंहिंजी हुकूमत में अॻिते हली करे माण्हुनि खे पन खाइणा पवंदा वणनि जा। ऐं ताहिर आराई साहब 18,000 मखलूक आहे पूरी दुनिया में, हिन में उनमें सिर्फ़ु इंसान हिकिड़ी वाहिद अशरफुल मखलूकात आहे जेको कमाईंदो आहे पेट पालण जे लाइ। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त 18,000 मखलूक मां कोई बि ॿियो कमाईंदो न आहे, कॾहिं बि बुख ते नाहे सुतो, ऐं हिकु इंसान ई आहे जंहिंजो पेट कॾहिं बि नथो भरिजे। इहा वॾी ॻाल्हि आहे, हिन ते ताड़ियूं थी पवनि त मज़ो अचे। अॼु जीअं त तमामु ख़ूबसूरत ऑडियंस में दोस्त वेठा आहिनि, हिकिड़ो दोस्त साम्हूं वेठो आहे, अली दोस्त साम्हूं वेठो आहे, अली दोस्त साईं जतोई माशाअल्लाह, जेको क़ाइद आज़म केप पाए वेठा हो तव्हां, इहा माशाअल्लाह सुठी ॻाल्हि आहे। ऐं असांखे इहे मतिलबु इहा ट्रेडिशन आणणु खपे, जीअं असां सिंधी टोपी पाईंदा आहियूं, पंहिंजो हिकिड़ो कल्चर आहे, ईअं ई असांखे क़ाइद आज़म जी केप जेका इहा क्रॉकली केप चइबो आहे हिनखे, इहा बि पाइणु खपे। ऐं तव्हां ॿुधो आहे लाड़काणे खां आया आहियो, रते देरे खां माशाअल्लाह, ॿिया कुझु दोस्त कोयटा खां आया आहिनि, बलोचिस्तान खां बि आया आहिनि, ओस्ता मोहम्मद खां। त अॼु असां वटि जेके महिमान आहिनि उहे बि तमामु ज़बरदस्त महिमान आहिनि। हिकु त फिल्म स्टार आहे असां वटि, तमामु ज़बरदस्त फिल्म स्टार, तव्हां ईअं सम्झो मीरा खे घुरायो आहे मां, पर मीरा खां बि वॾी एक्ट्रेस आहे। उनखां पहिरियां हिकिड़ो तमामु बहितरीनु असांजो दोस्त आहे, एक्टर बि आहे ॾाढो ज़बरदस्त, ऐं उनखे बि असां अदाकार बिन अदाकार चई सघूं था। असलम भुट्टो साहब असांजो तमामु प्यारो सीनियर आर्टिस्ट, राइटर, डायरेक्टर, उन्हनि जा फर्ज़ंद आहिनि। प्यार में असां उन्हनि खे जिमी चवंदा आहियूं, ऐं पूरो नालो उन्हनि जो आहे, अवां जी भरपूर ताड़ियुनि में अची रहियो आहे फ़ारूक असलम भुट्टो। फ़ारूक असलम भुट्टो असां तमामु बहितरीनु आर्टिस्ट ऐं तमामु ज़बरदस्त हीरो, तव्हां हिननि खे ॾिठो हूंदो टीवी ते, ॾाढा ज़बरदस्त कैरेक्टर कंदो आहे, अक्सर दादा जा रोल बि ॾाढा ज़बरदस्त कंदो आहे, भाई लोग जा कैरेक्टर बि कंदो आहे ॾाढा ज़बरदस्त। पर हक़ीक़ी ज़िंदगी में एॾो ई फ़क़ीर माण्हू आहे, बाक़ाइदे सफ़ा मासूम माण्हू आहे। ऐं हाणे वरी फ़ारूक साहब जेको असां वटि ॿी गेस्ट आहे जेका तमामु ज़बरदस्त, उहा फिल्म स्टार आहे, शोबिज़ में तमामु वॾो नालो उन्हनि जो, ऐं शोबिज़ जी का बि अहिड़ी सिन्फ़ न आहे जंहिंमें उन्हनि कमु न कयो हुजे, पोइ उहा डांस हुजे, एक्टिंग हुजे, मॉडलिंग हुजे, एतिरे क़दर जो न्यूज़ कास्टर बि उहा थी आहे। अवां जी भरपूर ताड़ियुनि में अची रही आहे फिल्म स्टार सपना। आस्ते ख्याल माशाअल्लाह, एडी तकड़ है शो में अचण जी, पहिरियों गाने भगी आई हद मुखे भी चुबीने, हाँ मुखे भी चुबीने। फिल्म स्टार सपना माशाअल्लाह, ॾिसो 1.5 मण जो मुंहुं आहे हिननि जो। असांजे चैनल जी सॼी मेकअप जी बजट हिन ते ख़तमु थी वई। तव्हांजी अदा वॾी महिरबानी आहे, तव्हां असांखे अदा न चवंदा तव्हां फिल्म स्टार सपना।
चलो मूंखे कोई बि हिते ईंदी आहे अदा न चवंदी आहे। हल सही आहे। सौरभ जान तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मूंखे लाफ्टर हाउस में घुरायो काइंडली, लॉट ऑफ थैंक्स। ताहिर आराइन जो ऐं ज़ैर मिर्जा, थैंक यू, लव यू। जी त शुरू कयूं था, पर हिकिड़ो ॿियो बि ज़बरदस्त सिंगर आया शुरू हिते कीअं माण्हू वेठा आहिनि, बच कुछ तमीज़ सिखो, कुछ ख्याल त कयो, ईअं त न कयो। सपना मैडम ॾिसो, असां प्रोग्राम शुरू करण जी हा, ॻाल्हि, इहा ॻाल्हि कयो, शो त प्रोग्राम। शुरू थी हा, चुको आहे। पोइ तव्हां वेहो जेसि ताईं, वेहो साईं फ़ारूक साहिबु, तव्हां वेहो। काथे हिते? असां वटि तमामु बहितरीनु सिंगर बि हिते मौजूदु आहे, ऐं उहो मां चाहींदुसि त जहिड़ो उन्हनि जो मिठड़ो आवाज़ु आहे, उन्हनि जो अंदाज़ आहे, उन सां ई उहो एंट्री कंदो। अवां जी भरपूर ताड़ियुनि में अची रहियो आहे ज़ामिन अली। कहड़ा था मिलन महना, सजण खां पुछा छा था चवण पाछा, किरण खां पुछा छा। कहड़ा था मिलन महना, सजण खां पुछा छा। शिक सोज़ जे सौदे में कस कंहिंखे लगी ना है, शिक सोज़ जे सौदे में कस कंहिंखे लगी ना है। पक आहे इहा प्यारा, दिल मन खां पुछा छा था चवण पाछा, किरण खां पुछा छा। गैरन जा गिला शिकवा, उस्ताद कबा केड़ा। गैरन जा गिला शिकवा, उस्ताद कबा केड़ा। पंहिंजा त थिया पंहिंजा, पंहिंजन खां पुछा छा था चवण पाछा, किरण खां पुछा छा। कहड़ा था मिलन मेरा, सजण खां पुछा छा। तव्हां ॿुधायो, जगजीत सिंह साहब चयो आहे होंठों से छूलो तुम। न साईं, मुझे उस्ताद चयो, उस्ताद मोहम्मद यूसुफ, उस्ताद बुखारी, उन जी शायरी। इज़्ज़त उहा मिले थी हिन सां। हाँ साईं। होंठों से छूलो तुम मेरा गीत अमर कर दो। जी जी बिल्कुलु। माशा, उन खां पोइ इहो उस्ताद मोहम्मद यूसुफ चयो। हा। ऐं पोइ तव्हां अॼु ॿुधायो ॾाढो ख़ूबसूरत आवाज़ में। जगजीत सिंह साहब तमामु सुर्गवासी, हिकिड़ी ज़बरदस्त लतीफ़ो ॿुधायो त हिकिड़ो हमरा हुयो जेको कासाई ॾे वियो, हुनखे चई साईं थोरो सुरीलो गोश्त ॾिजो। हुन गोश्त ॾिनो, कटे, चई हाणे थोरो सुरीली हुनजी बूटियूं ठाहिजो। वरी हुन बूटियूं बि ठाहियूं, चई हाणे सुरीले तरीक़े सां हिन जो कीमो बि ठाहियो। त हुन चयो साईं असां गोश्त विकिणंदा आहियूं, जगजीत सिंह न विकिणंदा आहियूं। इहो छा हुयो? खिल पई अचे ना, इहो खिल हो या खिल निकिरी वई तव्हां? अचे न पई, कोशिशि कयमि, फासी पई। असां तमामु संजीदा एक्टर आयल आहिनि फ़ारूक साहब, फ़ारूक भुट्टो, सुञाणो था हिननि? बिल्कुलु न, इहे संजीदा असां छा माण्हुनि खे भेण बाजू गालियूं ॾींदा ग़लति ॻाल्हायो था, ग़लति ॻाल्हायो सोबर असां था। गुलकार आयल आहे, ज़ामिन अली तमामु बहितरीनु असांजो नौजवान सिंगर आयल आहे। न भई हे बहितरीनु, मां छा बात चुंची हलाईंदी मां बहितरीनु आहे। मुंहिंजा बि गाना सॉन्ग आहिनि। कहिड़ा सॉन्ग आहिनि तव्हांजा? अलाए केतिरा, मां अलाए केतिरा ॻाइण यादि ई न आहिनि। ॻाईंदियूं बि आहियो? ॻाईंदी आहियां। इन वात सां ॻाईंदियूं आहियो? जी, ॻाईंदी आहियां, लाहींदी आहियां, हर शइ कंदी आहियां। बहरहाल तव्हां पोइ अचूं था, पहिरियां फ़ारूक साहब खां शुरूआति कयूं। ठीकु आहे। असां वटि
ॿुधो आहे साईं तबियत तव्हांजी कुझु नासाज़ हुई कुझु ॾींहं अॻु। हाँ थोड़ी बस छा हुई थी? तबीयत ख़राब चेस्ट इन्फेक्शन हुयो अच्छा अच्छा हाणे तबियत सही हाणे आहे? अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे कीअं थो लॻे? हा ख़बर पई ज़हीर मिर्ज़ा साहब ॿुधायो तव्हांजी तबियत ख़राबु आहे। ज़ाहिर आहे अहिड़ियूं अदाकारूं तव्हां सां हूंदियूं गॾु त पोइ वो त मूं हिननि सां कमु न कयो। तव्हांजा टीवी जा जेके बि सिंगर आहिनि न उहे बि कंहिं चङा न आहिनि। इहे ई माण्हू आहिनि न इहे मूंखे व्हाट्सअप कंदा दोस्तियूं रखंदा कारा वार हूंदा अछा करे छॾिया हिन जे करे वरी इहा ॻाल्हि न कंदा की मूंखे ख़बर आहे तव्हांजी। अच्छा ऐं ज़ामिन अली साहब तव्हां पहिरियां बि आया हुयो असांजे लाफ्टर हाउस शो में ऐं ॾाढो मज़ो थियो नजमा काविद साहिबा सां गॾु तव्हां हुयो। अॼु बि आयो असांखे ख़ुशी थी वरी महिरबानी हिकिड़ो असांजे लाफ्टर हाउस खे तव्हां मुंहिंजो त पसंदीदा प्रोग्राम ई आहे इंशाअल्लाह। जी 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 ऐं हूअं बि तव्हां खिलंदा रहंदा आहियो सदाईं टहक ॾींदा रहंदा आहियो। छा पियो थिए अॼुकल्ह को नओं एल्बम को गीत हाँ को बिल्कुलु नओं तयारियूं हलनि पियूं एल्बम्स ते अचे पियो नओं नवां एल्बम? गाना बि कयूं पिया इंशाअल्लाह तव्हांखे वणंदा। अच्छा अच्छा माशा उन में छा नई कंपोज़िशन हूंदी आहे उन में बि तिर्ज़ हूंदी का? कोशिशि आहे त लतीफ़ सरकार जो एल्बम कजे हुनमें सिर्फ़ु वायूं हुजनि बेशक ॿियूं शायरियूं खां हटी करे लतीफ़ सरकार जी ते रिसर्च कयां पियो। शाइरी सॼी उन्हनि जी हूंदी सॼी हुननि जी शायरी हूंदी कंपोज़िशन बि नई कंपोजिशन बि नई इंशाअल्लाह नए तरीक़े सां इंशाअल्लाह मार्केट में अचूं। वाह ॾाढो ज़बरदस्त। अच्छा मेरे पास तुम हो जी तिर्ज़ ते बि तव्हां हिकिड़ो गानो चयो। जी 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 बिल्कुलु सेम टू सेम ईअं माना ऐं वीडियो में बि उहो ई ठाहियो। हा हुनमें बि दानिश मरी वियो। तव्हांजे तक़रीबन वीडियोज़ में तव्हांखे जेका फीमेल मॉडल हूंदी आहे उहा छॾे वेंदी आहे छो? चकर छा आहे? ख़ुशी वारा गाना घणो माण्हू घटि ॾिसंदा आहिनि न तरी थोरो हुनखे इन जे करे थोरो सैड सॉन्ग हूंदो आहे त हुन में जुदाई तव्हां ॾेखारींदा आहियो। ही मॉडल बि खणंदासीं हाणे तव्हां नई मॉडल बि नज़र अचे तव्हां मूंखे खणी सघो था मॉडल खजंदव कोन तव्हां तव्हां मूंखे कच्छ में खणी सघो था गोद वठी सघो था मां हर जॻह ते अवेलेबल हूंदुमि। न हाणे अहिड़ी मॉडल खे त को अलाह ई खणे बाक़ी सामने ते नथो खणी सघे। स्मार्ट आहियां ख़ूबसूरत आहियां स्लिम आहियां पाइदार आहियां 11 12 33 हर रिंगटोन आहे। हा छो मतिलबु तव्हां मॉडलिंग कीअं कंदो थोरो करे ॾेखारियो केट वॉक कंहिंसां कयां मॉडलिंग त मां ज़ामिन सां ई ज़ामिन सां, ज़ामिन। वीडियो सॉन्ग में अगरि थोरा भाई म्यूज़िक चलाए अच्छा थोरो मॉडलिंग वाला म्यूज़िक चलाए अज़ीम भाई हा ॾिसो कीअं था तव्हां ज़ामिन अली सां मॉडलिंग कयो अचो केट वॉक या डाक वॉक केट वॉक केट 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 बियो बियो कट कयो हे छा आहे हिते फ्लोर त न आहे न असां वटि फ्लोर त न पुणे केट वॉक तव्हां पोइ अॻिते कचे में छो था लही वञो हेॾे हीअं वॉक कयो मैडम हीअं चोलो मथे न कयो ऑडियंस वेठी आहे छा थियो हीअं में तव्हां वॉक ॿेर ॿेर था कयो हा हीअं में सही आहे वाह ज़बरदस्त ये ॾिसी न पियो लॻे ज़ामिन ॼण पाॾो काई थो वञे थोरो पंचर वारो पता तमीज़ सिखो फैमिली जो शो आहे थोरो तमीज़ सिखो न हुन चयो त ईअं वाह लॻे ज़ामिन अली पाॾो काहे थो वञे ॼण बहरहाल ख़ूबसूरत माण्हू त जिते किथे मौजूदु आहिनि छा आहे त पकी ॿेर में त हर को भींडाणंदो आहे। हा बिल्कुलु फरूक असां वटि गॾु आहे जिमी प्यार में तव्हां कंहिं नालो रखियो इहो मूंखे अबू चवंदो हुयो। बाबा साईं चवंदो आहे असलम भुट्टो साहिबु जिमी प्यार में जी हा छो जो फरूक वरी ॾुखो नालो थी थो वञे जिमी मतिलबु फरुख ऐं कंहिं कंहिंजे वात ते घटि चढ़ंदो आहे नालो हा फरुख इन करे जिमी जिमी तव्हां जी, प्यार में चवंदा आहिनि। पहिरियों ड्रामो तव्हांजो कहिड़ो हुयो हुन में किरदारु कहिड़ो हुयो? पहिरियों मुंहिंजो ड्रामो हुयो पीटीवी ते मरहूम फरीद नवाज़ बलोच सां गॾु अच्छा हुन में चाइल्ड स्टार हूंदा था उर्दू ड्रामो हुजे उर्दू सीरियल हो बल्कि हो मुंहिंजे ख़्याल में हा न सोलो प्ले या लॉन्ग प्ले जेके हुन टाइम थींदा हुया अच्छा अच्छा नालो हुनजो शायदि अब क्या होगा हुयो या अहिड़ो कुझु जेके नालो टेली यादि नथो थिएटर राति जो लेट नाइट हलंदा हुया अचे। जी हा हुन में चाइल्ड स्टार जो रोल जी हा जी हा माना नंढे शुरूआति माना उतां कई आहे अच्छा अच्छा उहे वरी ही कमु मूंखे मतिलबु पंहिंजी मतिलबु नफ़्सियात खे न वणंदो हुयो अच्छा, त एक्टिंग मां न करे सघंदुसि उहे जॾहिं सिंधी चैनल आयो वालिद साहब KTN तव्हांजो पंहिंजो एक्टर घर में जी हा पोइ बि तव्हां मुंहिंजो वरी हुयो टेक्सटाइल डिज़ाइनिंग जे पासे ॾाढो फैशन वधीक। शो जे पासे अच्छा। इन ख़्याल सां पोइ जॾहिं KTN चैनल आयो उन चैनल ते पहिरियों मुंहिंजो प्ले हुयो मारवी चन्ना सां गॾु हुन में लीड कैरेक्टर हो हुनजो नालो यादि आहे झूमे तो तन मन फर्स्ट सोलो संजीदा कैरेक्टर घणा कया आहिनि तव्हां? जेके मिलंदासीं कंदुसि न मां पाण त कोन थो लिखरायां हे तव्हांजो मुंहुं ॾिसी करे चवंदा हे संजीदा माण्हू आहे शायदि कुदरत हिन ते वारे संजीदा ठाहियो कैरेक्टर ई ठहंदो तव्हां ॿुधायो मैडम सपना जी
त शोबिज़ में ॿुधो आहे तव्हां ड्रामनि में अदाकारी बि कई, फिल्मुनि में अदाकारी बि कई, उन खां अलावा ॿियो छा कयो? अदा मां असल में न्यूज़ कास्टर बि आहियां ऐं ॿुधो आहे न्यूज़ कास्टर बि आहियां ऐं उन खां अलावा छो मुंहिंजो नक मुंहिंजो आहे, मुंहुं तव्हां छो था ख़राबु कयो? असांजो प्रोग्राम सोबर प्रोग्राम आहे, वर्ल्ड लेवल ते ॾिसंदा आहिनि पोइ माण्हू। मां हिते छा कमीस लाथी वेठी आहे छा? सोबर आहे त मां वेठी आहे त मां ॻाल्हायां थी, ज़बान सां थी ॻाल्हायां, मां कुझु ॻाल्हायां त नथो, बदतमीज़ी त नथी कयां न। ॻाल्हायां त नथो। छो त ॾिसो था न, हार्डवेयर ऐं सॉफ्टवेयर ॿई मिक्स थी विया आहिनि, करंट थो लॻे। अंदर में को मर्द बि लिकियल वेठो आहे तव्हां वटि। सेम टू यू। सेम टू यू। या इन जे करे मूंखे असल में शौक़ु आहे त माना हाणे मां एक्टिंग ॿियो छा कंदा? मतिलबु जीअं फैशन डिज़ाइनिंग जी ॻाल्हि कई फ़र्क़ु, त मूंखे शौक़ु हुयो पर मां एक्टिंग कर। कहिड़ी क़िस्म जा इशारा? न बुटीक आहे मूंखे, बुटीक आहे तव्हांजी? कपिड़नि जो बुटीक आहे ऐं उन खां अलावा मूंखे माना हाणे चवां थी त एक्टिंग जो बि शौक़ु आहे, त मूंखे कॾहिं माना चांस मिली वञे त मां इनशाला अञा चांस मिले? एतिरियूं फिल्मूं बि कयूं तव्हां ॿुधो? फिल्मूं कयूं न, उहा ॿी दुनिया आहे, हीअ दुनिया ॿी आहे। अच्छा जी जी, हाणे कोशिशि कंदुमि त इनशाला जेको आहे न पंहिंजो पाण खे हिन चैनल ते वञे आहियां। हिन चैनल ते छा कंदो अची तव्हां? मां अहिड़ो कुझु करे सघां थी जेको कंहिं न कयो हुजे। मिसाल आहे वात मां बाहि कढणु। ज़ामिन अली असां सां गॾु आहे, ॾाढे वॾे गौर सां तव्हां न ॾिसी रहियो आहे वॾे अरसे खां। छा आहे राति सुहिणी छोकिरियूं त तमामु घटि ॾिठई न, सभिनी सां टाइम पास कयईं। हा वाक़ई इहो तव्हांजो गानो आहे हिकिड़ो, दिलि ॾियणु सोली आहे ॾुखी पोइ जुदा थी। जी इहो गानो तव्हांजो हिकिड़ो सेट सॉन्ग। इहो सेट कोन्हे, इहो डांस सॉन्ग आहे, शौक़िया सॉन्ग जेके चइबो आहे। अच्छा अच्छा, शौक़ी हुई हिन में, दिलि ॾियणु सोली आहे पर ॾुखी पोइ जुदाई। इहो कंहिंजे लाइ पैगाम हुयो हिन गाने में या सभिनी छोकिरियुनि लाइ पैगाम आहे? सभिनी छोकिरियुनि लाइ, माना हिते बि जेका वेठी आहिनि लाइ बि पैगाम आहे। हाणे हा बिल्कुलु, नंबर ॾिजो तव्हां। दिलि ॾियणु सोली आहे ॾुखी पोइ जुदा थी। जी सही आहे न, दिलि त वाक़ई ॾियणु सोली आहे न, बाक़ी पोइ त जुदाई जुदाई आहे न। तव्हांजी जुदाई थी कंहिंसां? हाणे कहिड़ियूं किनियूं ॻाल्हियूं था कयो, बहरहाल पोइ बि न केॾियूं ॻाल्हियूं कहिड़ियूं? ज़ाहिर प्यार त घर हर माण्हूअ कयो, नाग तो बि त कयो हूंदो न, तो बि त प्यार कयो हूंदो न। ब्रेकअप्स त थियो हूंदो तव्हांजो बि कोई? बिल्कुलु ब्रेकअप थियो, टीचिंग थी। हा, ऐं उन खां अलावा बिल्कुलु मुंहिंजो प्यार थियो। पोइ वरी मुंहिंजे ख़्याल में ॾिसो था त मर्द मूंखे त आहे हेठि मर्द। ताहिर आराई साहब तमामु ज़बरदस्त वीडियो सॉन्ग्स ठाहिया आहिनि, कॾहिं तव्हांखे कास्ट न कयईं छो? ख़बर अथसि त हेठि वेंदी हिनखे अॻु में ई हेठि आहे, पोइ इन करे न खयईं। हा अॻु में ई हिट हुयो तव्हां? हा अॻु में ई। कहिड़ी ॻाल्हियुनि जे करे हिट हुयो? हेठि त मां तक़रीबन घणा ई मतिलबु त ॿाहिरि दुबई में, हांगकांग में, श्रीलंका में, ऐं छा कयो हुते वञी? उते छका आहियां। मतिलबु के सॉन्ग जी रिकॉर्डिंग ते वियो, फिल्म जी शूट ते वियो? फिल्म जी शूट ते वियुमि, एरोप्लेन में, ऐं जहाज़ में मोटी आयुमि। एरोप्लेन में वियो, जहाज़ में मोटी? जी जी। उते छा करणु वयूं हुयो? मतिलबु फिल्म हाणे वात में अहिड़ो किनो, अलाह जो कसम, छा करणु किना किना लफ़्ज़ छा करणु वियुमि, प्रोग्राम ते वई हुयमि, छा करणु, छा थो ॿुधणु चाहे मुंहिंजे वात मां? करणु वियो हुयमि चए थो। छा करे खेॾा बदतमीज़, तुंहिंजो बि वात गोदो थी वियो, सुहिणी छोरी ॾिठी थी न। वाक़ई हक़ीक़त आहे, एॾी ख़ूबसूरत छोकिरी अञा ताईं असांजे लाफ्टर हाउस में कॾहिं न आई आहे। न आई आहे। हेॾे 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 ॾिसनि अहिड़ा नोर बि छिता थी पिया आहिनि। हा हिन खे ॾिसी नथो लॻई पलाल में बिलो लिकी वेठो आहे। वायात कॉमेडी। तव्हांखे न हुयो? तव्हांखे न हुयो? किनी तव्हांखे न हुयो मैडम? वक़्तु थियो आहे ब्रेक जो, जेसिताईं तव्हां पाणी पीओ थो, टपाल मेज़बान चांहि इंजॉय कयो। त नाज़रीन हाणे वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। ॻाल्हियूं अञा तमामु घणियूं करणियूं आहिनि, मिस सपना सां बि, फ़ारूक सां बि, ज़ामिन अली सां बि। सो प्लीज़ डोंट गो अवे, वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे कैडबरी डिलाइट चॉकलेट ठाहिण वारनि, टपाल मेज़बान चांहि ठाहिण वारनि ऐं अमरेली स्टील ठाहिण वारनि। तमामु बहितरीनु असां वटि गेस्ट आयल आहिनि। फ़ारूक असलम भुट्टो साहब बि आयल आहे असां वटि। त साईं तक़रीबन जॾहिं तव्हांखे कोई कैरेक्टर मिलंदो आहे, किरदारु मिलंदो आहे, त उनखे जॾहिं तव्हां स्टडी कंदा आहियो, बाबा साईं सां कंदा आहियो मशवरो, त बाबा साईं हे कैरेक्टर मिलियो आहे, तव्हां सीनियर आहियो, ॿुधायो त कहिड़े तरीक़े सां कयां? संदसि ड्रामो हूंदो आहे त लाज़मी कंदो आहियां। ऐं ॿियो कोई डायरेक्टर हुजे?
उहो कैरेक्टर न डिस्कस कंदा न न न पाण ई स्टडी कंदो आहियां पाण ई कंदा हा किथे मुंझां त पोइ ज़रूरु ज़रूरु वॾो आहे त उन खां सलाह एक्सपीरियंस माशा उनजी डायरेक्शन में हूंदो त पोइ त उन खां ई पुछणो पवंदो जी हा पर हूअं तक़रीबन ॾिसंदो आहियां ॿिया आर्टिस्ट वग़ैरह कोन पुछंदा आहिनि पर मां बीइंग एन एक्टर ज़रूरु उन्हनि खां पुछंदो आहियां ऐं डायरेक्टर जेको आहे सभ खां पहिरियां पाण थो पढ़े जी जी किरदारनि खे सभिनी खे उन खां पोइ हू कमु कंदो आहे अच्छा 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 मैडम सपना मिस सपना तव्हां फिल्म स्टार बि आहियो तव्हांजो स्कूल ऑफ थाट कहिड़ो आहे सॉरी स्कूल ऑफ थाट स्कूल ऑफ थाट सिंधी में थोरो ॿुधायो हे न सम्झंदा आहिनि मतिलबु तव्हां कंहिंखे फॉलो कंदियूं आहियो मां पंहिंजे पीउ खे न मां इहो तव्हां पंहिंजे वालिद साहिब खे कीअं फॉलो कंदियूं आहियो उहो बि एक्टर आहे छा न न जीअं हाणे फ़ारूक जो त वालिद साहिब एक्टर बि आहे राइटर अच्छा मां एक्टिंग जी दुनिया लाइ था पुछा कयो जी जी बस कहिड़ी दुनिया में हुयो तव्हां मां पोइ पंहिंजो पाण खे फॉलो कंदी आहियां ऐं सवाल कहिड़ो आहे नॉनसेंस कहिड़ो कयो आहे मतिलबु तव्हांखे केरु फॉलो कंदो आहे मूंखे केरु फॉलो कंदो आहे तक़रीबन पब्लिक ई कंदी आहे फॉलो बसि काफ़ी माण्हू मूंखे फॉलो कंदा आहिनि ऐं उन खां अलावा माण्हुनि मां टिकटॉक ते बि माना उहा आहियां हैंकर आहे हैंकर मीन्स छा असांजे बराबरि अनपढ़ियल आहियो छा पढ़ियल न आहियो छा हर ॻाल्हि तव्हांखे वाज़े करे सॼो चिटो सम्झायां सम्झ बसि माना मां टिकटॉक बि ठाहींदी आहियां सभु मूंखे फॉलो कंदा आहिनि मां उन्हनि खे फॉलो कंदी आहियां सम्झई अच्छा 2 दर्जा पढ़ो आहे जय 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 अचेव थो अचेव कुझु कोन अचो बसि 2 अखर पने ते लिखी ये ॿियो को नेक्स्ट सुवाल कयो नेक्स्ट सवाल मां ज़ामिन अली खां कंदुमि ज़ामिन अली साहिबु मुख़्तलिफ़ कंपोज़र्स सां तव्हां कमु कयो आहे कंपोज़िशन ते हुन कहिड़ो कंपोज़र तव्हांखे वधीक पसंदि आहे जेको सुठी कंपोज़िशन कंदो हुजे सुठा सुठा जेके कंपोज़र हुआ उहे पहिरियां हूंदा हुया जंहिंमें PTV ते असां कमु कंदा हुआसीं त मतिलबु हाणे न आहिनि हाणे न आहिनि ईअं चई सघिजे थो त हाणे न आहिनि सुठा कंपोज़र ऐं गाना नथा ठाहिनि छा उहे हाणे उहा शइ नथी ठहे जेका पहिरीं ठहंदी हुई जेका मुंहिंजी दिलि जी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां थो जिन खे माना मुकमल नॉलेज हुजे रागनि जी हाणे बसि कमु हले थो सभु ॻाइनि था जुगाड़ आहे ट्रैक रखी करे मथां को बि ॻाए वञे थो बाक़ी उहा जेका शइ चवां थो जेको उहे कंपोज़र उहे गुज़ारे विया उहे छा महिनत नथी थिए छा हाणे उहा बसि हाणे नथी थिए न महिनत दिलि वारो कमु नथो थिए कोशिशि कयो था पाण पंहिंजे असां पाण कोशिशि कयूं था जेतिरी थी सघे थी सुठो कमु करण जी कंदासीं तव्हांखे त माशाल्लाह रागनि जी ॼाण बि आहे जी जी हा बिल्कुलु ऐं उन घराणे सां तालुक बि रखो था ऐं बाक़ाइदे सिखिया बि वरिती आहे तव्हां जी जी बिल्कुलु तव्हां जहिड़ा त फनकार अॻिते अचनि जेके नई नई कंपोज़िशन कनि नई शाइरी कनि हा बिल्कुलु मां तव्हांखे ॿुधायां न हाणे मां जेके नए एल्बम ते कमु कयां पियो जी जी इंशाल्लाह उहा सभिनि खे वणंदो ॾाढी सुठी ॻाल्हि आहे अच्छा मैडम तव्हां थोरो सुहाना लगता है दुल्हन का तो दिल दीवाना लगता है दूल्हे का चेहरा सुहाना लगता है दुल्हन का तो दिल दीवाना लगता है पापा 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 वॉशरूम में नेवा न वॉशरूम थी विया अदा वॉशरूम रेडियो कयो था जेकी शइ अटकेव थी कढी छॾियो अटकेल त असांखे तूं आहे इहो कीअं आहे 5000 माण्हुनि मां छॾायो आहे हिनखे मां छो? एॾनि माण्हुनि सां हेठि हुई फेसबुक ते अच्छा पंहिंजे पुट जे लाइ न दूल्हे जे लाइ ये अबा हुआ जैसा शादी करानी है जी भाई आया इहो साईं सिद्धार्थ थी वियो कीअं बीहो था हाँ? इहो कीअं बीठा हो हे बाबे जो स्टाइल आहे माना मोटरसाइकिल ते घणो घुमंदो आहे न हाणे असां मोटरसाइकिल हेठो कढी हाणे ईअं सम्झ मोटरसाइकिल ते ई वेठा हुआ हे लहंदो न आहे हाणे असां गाॾी कढंदा हे छा पारायो अथव हिनखे मोड़ पारायो अथव पुट खे छा छा पारायो थो चए कीअं हलो कीअं हाँ? बीठा आहियो वेठा आहियो छा आहियो ॿई कम जेको सम्झे बीठो आहे जेको सम्झे वेठो आहे अच्छा असां तमामु बहितरीन आयल आहिनि आर्टिस्ट माशाल्लाह ज़बरदस्त फारूक भुट्टो साहब आयल आहे माशाल्लाह तमामु अल्लाह से हयाती दे ज़ामिन अली आहे भाई है ज़ामिन अली हेॾां लॻे थो त कना त पाए आयो हेॾा फिल्म स्टार सपना असां वटि आयल आहे
सपना सपना अहिड़ा माण्हू खे सपना अचनि ख़्वाब में टिजी वञे अलाह साईं आया सपना अहिड़ी आहे मां सम्झो अंग्रेज़नि जी रिढ भॼी तव्हां पुट खे इहे मोड़ छो पाराइण कहिड़ी ख़ुशी में? शादी शादी करणी ते पुट न मां न कंदमि ठगी न कर न तो जो सुणिया छोकिरी आहे सुणिया तेरा पादर सुणी न आहे छा आहे बाक़ी हिन में न छा आहे हिन में आहे छा इहो त आहे त छा आहे हिन में गोल्डन वार हिकु हिकु वार रोज़ विकिणे तोखे सोनारे ते खणी वञ पैसा ई पैसा मां न कंदमि हलो पहिरियों त मूंखे इहो ॿुधायो त ॿिलीअ जे ख़्वाब में चिड़चिड़ा तव्हां सां शादी कंदो केरु? हिन सां न मूं सां बाबा ए मां नौजवान पुट रहंदो आहे मूं सां न हिन सां मां शादी बाक़ी कंदे कंहिंसां कंदे पी जी त चार्जिंग ख़तमु आहे पुट जी बि हिकिड़ो मिंट इहो हलो कीअं था मां हिनखे हली थो ॾेखारियां ॾाढा किना पुट ॾिसी असांजे ईंदे ख़ुशि थींदे तव्हांखे ॾिसी चए थी ॾाढा किना आहियो नाटी बॉय ते खिलो न ॻाल्हि ॿुधो मुंहिंजो जेको आहे मुंहिंजो पीउ पर 9 महीनूं पेट सां आहे छा थी करे असां विझाए था मारियो आहे मुंहिंजी मुलाक़ात थिए त घड़ी घड़ी किरे पई मुंहिंजे मथां महिमान जे मथां किरे थी घड़ी घड़ी और ना अहिड़ो छोकिरो ऑक्सफोर्ड में गॾु पढ़िया हो न त उहो वरी माना न मिलिया त हाणे मिलिया किथे पढ़िया हो ऑक्सफोर्ड में बसि इहा छा आहे यूनिवर्सिटी आहे ग़रीब यूनिवर्सिटी न आहे शिकारपुर जे परियां ॻोठ जो नालो बि आस्कोट रखियो अथनि यूनिवर्सिटी आहे तव्हां कहिड़े सिलसिले में आहियो जल्दी ॿुधायो निकाह जे सिलसिले में आहियां पुट खे मां वठी आहियां मां निकाह कहिड़ो मां साईं ईअं न कंदमि मां हिन खां पहिरियों पुछंदो सुवाल जवाब जे करे ॻाल्हि सम्झ में आई। तूं सवाल कंदे या मां कंदमि? मां कंदमि तूं छो कंदी साईं मोबाइल वरी पवंदव खणो थोरो परे थी वियो मुंहिंजी फैमिली बि ॾिसे थी मूंखे हरबन कारो करे न मारनि हेॾे तव्हां में बि रवाज़ आहे चकारो ॾिस मैडम हिकिड़ी ॻाल्हि ॿुध हा मां तोखे मुंहिंजे पुट सां शादी कंदे हा त तोखे हक़ मोहर में मां वॾी प्यारी शइ ॾेई थो सघां अच्छा फर्ज़ कर हक़ मोहर में मुंहं में छा ॾिसणु ॾींदो? बुझो न न मुंहुं ॾिसण ई बुझो ॾींदव न न इहा तमीज़ आहे ॿियो माण्हू छा ॾींदो यार कुतो ॾींदासीं कुतो सेक्रेटरी छा आहे सीटियूं त न वॼायो कहिड़ी तरीक़े यार छा आहे मां फर्स्ट टाइम शो में आई आहियां एॾी इंसल्ट मुंहिंजी मैडम तोखे प्यार में कुतो ॾींदासीं असां हक़ मोहर में छो जो कुता हिनखे वणंदा आहिनि कुतनि सां प्यार कंदी आहे त मां पंहिंजे पुट खे सॼो ॾींहुं कुतो कुतो छॾींदो आहे इहो तोखे ॾियां थो और पोइ सुभाणे त मूंखे घर में ईअं चवंदो हिनखे कुतो चवंदो मूंखे कुती चवंदो न Excuse me, madam. Excuse me. I understand. You just like you Please, are very. I understand with me. They call me this the poor man. Is it not until the size of the latter after show or the people of the live show? What is problem? Bakwas na kar. What is this? असां ॿुधासीं त कारा ऐं अछा अंग्रेज अॼु ॾिसूं था कारो अछो If you don't mind, he is our neighbor, just like everybody. Yes, present. Are you male and female? So please present the domestic. मेरे को सारी खबर है तो सजी के हलने पियो सजी खबर है मेरे को चलो जल्दी कयो बकवास कयो जल्दी कयो बाबा जल्दी हा तू वे पोइ तिकरंदे तू वे मां हिन सां ॻाल्हायां महिमाननि खे सोढ़ो कयो आहे तव्हां हरूभरू विच में वेही रहिया आहियो महिमान बाबा सवाल पुछ निकाह पढ़ंदो न अदा ॻाल्हि ॿुधो मां तव्हां सां पहिरीं ॻाल्हि अदा थी के परे तक शादीअ जो आहे कंहिंजे चलो जेकॾहिं फर्ज़ु कर मुंहिंजी तव्हां सां शादी थिए ख़ुदा न ख़ास्ता को हादसो थी पवे पहिरियों त तव्हां मूंखे ॿुधायो त तव्हांजो बेसिकली बुनियादु छा आहे तव्हांजो एम छा आहे तव्हांजो पोयों बैकग्राउंड छा आहे जो मां तव्हां सां बैकग्राउंड मां त ॿुधायां मैडम बैकग्राउंड असांजो तमामु वॾो आहे असांखे पंहिंजूं तक़रीबन ईअं सम्झ त 5-6 पलाल जा फेड़ा आहिनि असां पलाल जो कारोबार कंदा आहियूं सुभाणे मां बचा जेको पलाल ते ॼणींदमि न छा था ॻाल्हायो यार मां यहाँ सूज़की त थोरे ई आहियां होॾे होॾे गेली था पलाल कीमती आहे पलाल जा पाठा ठहंदा आहिनि कागज़ ठहंदा आहिनि हथ न ला फुर जाथे हथ लाईंदो फुरड़ी थी पवंदी आहे Don't touch our model. सोणी न आहे त पोइ चौकट लॻो आहे सॼो ॾींहुं पुट अहिड़ियूं मायूं हूंदियूं आहिनि मूं हिननि जो अधु पा जो 2 किलो जो मेकअप आहे
इन करे मूं वॾो अहिड़ियूं घर में अथव साईं? अहिड़ी हुजण पादराणी कढऊं करण बहरहाल जेकॾहिं मां ॾिसो तव्हांखे हाणे शादी तव्हां पहिरीं ॻाल्हि हेॾां अची वियो हा। तव्हां ॿई। मिसाल जी ॻाल्हि, तव्हांजी शादी जॾहिं थींदी न त उन में ज़ामिन अली साहब खे घुराईंदासीं वाह वाह त उहो कहिड़ो गानो चवंदो उहो हिते ॿुधऊंसि पहिरियां। वाह वाह इहे मां कयो। सोचां थी अञा टाइम पियो आहे, मां पोइ जेको जवाबु आयो तव्हांखे ॾींदसि। ठीकु आहे। यकीन final कयो जवाब। यकीन कयो तव्हां सुकून में थी वेंदो, हा। तव्हांखे मज़ो ईंदो, तव्हां रोबियूं लाबारा कराईंदासीं। शादी पी पुट ई कंदो छा मूंसां ॿई? न ईअं थींदो आहे। अई अलाह, ईअं न त ओवर टाइम मां न कंदमि सॉरी। यार हाणे तव्हां हेॾे वियो उस्ताद, तव्हां छोकिरा हितां उथी हेॾे अची वियो उस्ताद, तव्हां त वेठा ई आहियो, तव्हां त बीठा आहियो, ख़बर नथी। पहिरीं औरत आहे जेकी एॾी दिमाग़ जी खुलियल आहे माशाअल्लाह। टाइम पुट हली बचा हली अचो। तव्हां वियो त असां ज़ामिन अली साहब खां सॉन्ग असांजो बि छोकिरे जो बहानो आहे, बाक़ी ॻोठ वारनि खे ॾेखारिणो आहे त अहिड़ा बि रिछ अथव। जी त ज़ामिन अली, हाणे तव्हांखे ख़ूबसूरत आवाज़ में हिकिड़ो गीत थी वञे अव्हांजी भरपूर ताड़ियुनि में ज़ामिन अली। इश्क हो चर्चो न हो रोशो न हो, इश्क हो चर्चो न हो रोशो न हो, पाहि जो शोलो हो गुलदस्तो न हो, पाहि जो शोलो हो गुलदस्तो न हो, इश्क हो इश्क हो इश्क हो चर्चो न हो रोशो न हो, इश्क हो चर्चो न हो रोशो न हो। ओ जो बणियो सो जी असां चढ़जी वियो, जो बणियो सो जी असां चढ़जी वियो, दिल चयो कंहिंजे मथां थोरो न हो, दिल चयो कंहिंजे मथां थोरो न हो, इश्क हो इश्क हो ज़ादातरी, इश्क हो चर्चो ईदुन ते ख़रीदा खणी, ओ मां बि ईदुन ते ख़रीदा खणी, पर ख़ुशी बाज़ार जो सौदो न हो, पर ख़ुशी बाज़ार जो सौदो न हो, इश्क हो इश्क हो इश्क हो। मुफ्त में मोहब्बत खां पोइ लुटजी वियो, मुफ्त में मोहब्बत खां पोइ लुटजी वियो, एतिरो उस्ताद अॻु सस्तो न हो, एतिरो उस्ताद अॻु सस्तो न हो, इश्क हो इश्क हो इश्क हो चर्चो न हो रोशो न हो, इश्क हो चर्चो न हो रोशो न हो, इश्क हो चर्चो न हो रोशो न हो, इश्क हो चर्चो न हो रोशो न हो। जबरदस्त। इश्क हो चर्चो न हो रोशो न हो, माशाल्लाह। बाह जो शोलो हो गुलदस्तो। गुलदस्तो न हो। साईं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो जी, हिन माही हिते जेकी जुमिर कई आहे ॾाढी ज़बरदस्त। असांखे साईं ॻाल्हि ॻाइणो आहे, ट्रैक्टर घुराईंदासीं हाणे छा
मौसीक़ी रूह जी ग़िज़ा हुआ मां पंहिंजी परफॉर्मेंस कहे इन में ॾोह थो रही आहे उहो सही आहे बिल्कुलु जीअं त हाणे लाबारो आहे सारनि जो सियारो अची वियो आहे त ट्रैक्टर सां गाहु वेंदा आहियूं न तोखे घुराईंदासीं परवाही न आहे असांखे ट्रैक्टर जी ज़रूरत ई न आहे औरत जी औरत ट्रैक्टर जो ट्रैक्टर हा थ्रेशर तव्हां पाण लॻा पिया हा सही आहे पर तव्हां छा कयो गाने दौरान छा कयो यार प्लीज़ मां डांस कयमि न ये डांस डांस कयमि न मूंखे छा अगरि प्लीज़ मुंहिंजा फ्रेंड्स मां डांस कई नी बसि ज़बर सही असांजे ॻोठ में अॻिले साल ईद ते वॾेरे जेकी गऊ गुज़ाई कई उहा सेम ई ऐं जॾहिं हुनखे तकबीर ॾिनऊं सेम ई साईं डांस कई आहे जेकी माई सेम ई आई तव्हां पंहिंजी जंगनि ते बीहो खोड़ आहे वधीक न ॻाल्हायो हाणे असांखे हा करे थी या न थी करे मां तव्हांखे न थी कयां मूंखे रिजेक्ट आहे इहो हिनखे छॾ अबा मूंखे भूरी में वठी ॾे अच्छा उस्ताद इहो छा थियो गाने खां पहिरियां तव्हां टेम्पो ॿियो हाणे ॿियो थी वियो छा इहो कार्डन भटवारा कार्डन ते या हिनजी डांस ॾिसी करे टेम्पो ई ॿियो थी वियो वाह हा हूअं बि सोणी छोकिरियूं ॾिसनि था न हिन जा चङा भला जेको न प्राप्त मटिजी वेंदा जेकर अबा थकिजी पिया थोरी देरि पेट ते रखो प्राप्त सही चए थी मटिजे उन ॾींहुं जेको मां चोलो पाया हूं त मैडम जो माफ़ कजो छा था चओ हल प्लीज़ तव्हां वेही रहो तव्हां क्वेश्चन कयो तव्हां खुटी पिया आहिनि छा सुवाल कयो क्वेश्चन त आहिनि पर तव्हां ॻाल्हाए नथा ॾियो न मूंखे हेॾो संजीदा असां हीरो आहे संजीदा त असां बि सभु संजीदा आहियूं न तव्हां सुवाल कयो त न मौलूद कीअं पढ़ंदा आहियो संजीदा कयो सुवाल मां उहो ई त सवाल ते अचां पियो त फारूक साहिबु जॾहिं तव्हां कॾहिं कोई कैरेक्टर कंदा आहियो जॾहिं ड्रामे में त उन में असलम भुट्टो साहिबु ॾिसी करे चवंदो आहे यार हिन में मज़ो न कई तूं कैरेक्टर तनक़ीद कंदो आहे कंहिं हुन डिलीवरी जे लाइ चवंदो आहे त इहा सही न कई अथई हिते सही हीअं करे ॻाल्हाई आहे माना इहो तनक़ीद कंदो आहे तव्हां थोरी घणी कोन तव्हां तनक़ीद खे इस्लाह करे वठंदा आहियो या चवंदा आहियो त बाबू दफ़ा थो ॾे इस्लाह हिकिड़ी ॻाल्हि इहा मूं नोटिस कई आहे त जॾहिं बि मूं उन्हनि सां गॾु कमु कयो आहे या अगेंस्ट में हू पाण एक्ट करे रहिया आहिनि त मूंखां कमु सुठो थींदो आहे अच्छा ऐं जीअं सलाह साहब आहे या सीनियर को लीजेंड एक्टर आहे उन सां गॾु कमु कंदो आहियां त मूंखे फील थींदो आहे त मां सुठो कमु कयां हा ज़ाहिर आहे सुठनि माण्हुनि सां गॾु कमु कंदो आहे कहिड़ी पोज़ीशन में बीठो आहे मां अहिड़े गंदे क़िस्म जी न आहियां दा प्लीज़ ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि न खिलो हे कहिड़ो तरीक़ो आहे हीअं कयूं बीठा मां छा सम्झां छा था चवणु चाहियो मैसेज छा था ॾियणु चाहियो सिधा त थी पियो मैसेज मुंहिंजो काॾे थो वञे ख़बर पवेव थी हलो रे पंहिंजी जाइ वठो हर कंहिंजी पंहिंजी सोच आहे न भरिया करे बीहा सौरभ यकीन कयो मां सिर्फ़ु तव्हांजे करे बर्दाश्त कयां थी न त मां कॾोकड़ी हली वञा वॾी ख़राबु सोच आहे हिनजी हाणे ज़ाहिर जो हिते अची भरिसां बीह करे हीअं करे बीठो आहे हीअ छा आहे थोरो फज़ीलत सिखो नंढे लाइ छा भला पोलियो न पीतो हुई छा पोलियो न पीतो पोलियो या ड्राप्स हूंदा आहिनि पोलियो कीअं पीतो हुनजी बीहण फिज़िक कहिड़ी आहे हुनजी असां छा बसि हिन ॻाल्हि हीअ हला थो तोखे अहिड़ो तराज़ आहे मुंहिंजो ज़हन अलाए लाइ काॾे थो वञे न मां त ओपन माइंड जी मालिक आहे न अहिड़ा त अंग्रेज़ बि न आहिनि जी नाज़रीन हाणे वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ऐं इन खां अॻु में जो हे कुझु वधीक खुली अचनि साम्हूं हिते वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक सो प्लीज़ डोंट गो अवे वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक तू भली दिलरुबा नाज़ कर देर कर ए तेरी सोच कर जिंदगी मुख्तसर तू भली दिलरुबा नाज़ कर देर कर सारे माँ बदबा मनी दबा सारे माँ बदबा मामा सारे माँ बदबा मसनी सारे माँ बदबा मसा
ककरियुनि मां पियूं टकरियुनि ते घुमूं। दिल घुरे थी मिठा हल त काछो घुमूं ककरियुनि मां पियूं टकरियुनि ते घुमूं। इश्क तूफान तंग आहे शहर एतरी सोच कर जिंदगी मुख्तसर तू भली दिलरुबा नाज कर देर कर। देखो तीर थी आओ साद सा खंड थी खीर थी। छो थमूने निहारी देखो तीर थी आओ साद सा खंड थी खीर थी। दिल सा दिल जोड़ दे आई नजर सा नजर एतरी सोच कर जिंदगी मुख्तसर तू भली दिलरुबा नाज कर देर कर। लाफ्टर हाउस शो में एक दफ़ो ॿीहर भलीकार। लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे कैडबरी डिलाइट चॉकलेट ठाहिण वारनि, टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट चांहि ठाहिण वारनि ऐं अमरेली स्टील ठाहिण वारनि। ज़ामिन अली तमामु ख़ूबसूरत गीत ॿुधायो ऐं फ़ारूक भुट्टो असां सां गॾु आहे। फ़ारूक थिएटर में बि तव्हां कमु कयो स्टेज ते? हा, थिएटर पढ़ियो बि ऐं थिएटर नापा में तव्हां पढ़िया? उमेर आहे मुंहिंजो उमेर आयो हुयो जी असांजे शो? हा, असां ॿिन्ही गॾु एडमिशन वरितो। उहो कंप्लीट कयो तव्हां कोर्स हुते? मूं अध में छॾियो हुयो ऐं मुंहिंजी त फीस बि हुननि माफ़ु करे छॾी हुई। अच्छा, एक्टिंग ॾिसी करे? हा, पर मां वरी कमु बि कयां पियो, 3 सीरियल मुंहिंजा हलनि पिया। अच्छा अच्छा, मुख़्तलिफ़ चैनल्स ते। इन करे टाइम न पिया ॾेई सघो? टाइम न पियो ॾेई सघां ऐं मतिलबु घणो कुझु गेन बि करे वियो हुउसि हुतां। अच्छा अच्छा, मतिलबु मज़ो आयो तव्हांखे? मज़ो ॾाढो आयो। ऐं थिएटर में ऐं टीवी ते बि तव्हां कमु कयो, फ़र्क़ु केतिरो नज़र आयो तव्हांखे? साईं, थिएटर जो हिकिड़ो पंहिंजो थिएटर हिकिड़ो इश्क़ आहे। सही आहे, जेकॾहिं मूंखे किथे फिल्म कास्टिंग थिए थी ऐं किथे मुंहिंजो थिएटर आहे त मां फिल्म रिजेक्ट करे थिएटर कंदुसि। थिएटर मुंहिंजो इश्क़ आहे। कोशिशि बि मां इहा ई कंदो आहियां त जेके बि असांजा सिंधी चैनल्स आहिनि हू टीवी सां गॾु थिएटर बि लाज़मी कनि, छो त थिएटर ई इनकलाब आणे सघे थो। बिल्कुलु। जेको उहो तव्हांखे टीवी ते इहो आहे त कुझु ॾींहंनि खां पोइ या कुझु महीननि खां पोइ तव्हांखे दाद मिलंदी त यार तूं हीउ कमु कयो। ऐं थिएटर में इहा आहे त ऑन द स्पॉट तव्हांखे दाद मिले थी, जीअं हींअर तव्हांखे दाद मिली रही। जी जी। मैडम सपना, तव्हां बि थिएटर कयो? मां थिएटर न कयो आहे। थिएटर न थिएटर? थिएटर मतिलबु थिएटर न थिएटर, स्टेज ड्रामा न स्टेज मां कोन कई आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त मूंखे हिकिड़ो यको काफ़ी ज़हन में सुवालु हले पियो। सभु इज़त वारा माण्हू सभु वेठा आहिनि। यको मां हिते डांस कयां थी, पुलिस जो छापो बापो त न लॻंदो न? न मतिलबु छापा लॻंदा रहिया आहिनि। छो त ॿाहिरि मुल्कनि में छापा न लॻंदा। 2 दफ़ा तव्हां बि त पकड़िया हो मूंसां। न अहिड़ी ॻाल्हि न आहे, ॾिसो उहो बि फैमिली वारो। मस्जिद में वियासीं। हा, छापो लॻो तव्हां? न तव्हां त भित भॼी विया हो।
मां अकेली फाती आहे, मां पोइ बि संगत जा नाला न कयमि त फ़ारूक आहे या ज़ामिन आहे, न कॾहिं बि। सुठी ॻाल्हि आहे। अच्छा तव्हां थ्रेडिंग वग़ैरह न कराई आहे छा? तव्हां ॿाहुनि ते वार आहिनि ॾाढा। हे छा आहे त मां जीअं आयुमि न 3 ॾींहं मां सफ़र कयुमि न जहाज़ में। अच्छा 3 ॾींहं जहाज़ में सफ़र? 3 ॾींहं साईं ज़ामिन भाई साहब पाणी वारे में आयुमि न, पाणी वारे में चप 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 कंदी पई अचां न, त पोइ हुन में थ्रेडिंग थी वई। थ्रेडिंग थी पोइ वार वॾा थी विया। वार वॾा थी विया। हा इन अच्छा आईब्रोज तव्हांजी ब्लैक आहिनि, वार तव्हांजा गोल्डन, इन जो छा? इहो कंट्रास्ट आहे। कंट्रास्ट? हा वार कंट्रास्ट तव्हां गोल्डन पाण कराया? कलर सरकारी सलवार पाइबी आहे। हा ईअं कंट्रास्ट आहे। आईब्रोज सेट छो न करायो? ब्यूटी पार्लर ते न वेंदी आहे? न ब्यूटी पार्लर ते मूंखे पंहिंजो बुटीक आहे न, चयोमांव न बुटीक अलॻि शइ आहे, ब्यूटी पार्लर अलॻि आहे। असां बुटीक खे ब्यूटी पार्लर चवंदा आहियूं। बुटीक खे ब्यूटी पार्लर? हा पोइ मर्ज़ी आहे, असांजी मर्ज़ी आहे न। पोइ हुनजे करे मां थ्रेडिंग बि उतां कराईंदी आहियां ऐं आईब्रोज बि। पोइ हिते आई आहियां त मतिलबु त मूंखे सुठो माहौल लॻो आहे। शेव किथां कराईंदा आहियो? शेव मां पाण कंदी आहियां, पहिरियां करे चुन दूसरा खे चन टीसरा च च च। मैडम सपना, तव्हां जंहिं पाड़े में रहंदियूं आहियो, पाड़े वारनि जी का शिकायत हूंदी तव्हां खां त तव्हां? न शिकायत बिल्कुलु न हुई, बाक़ी काफ़ी रिश्ता ईंदा हुया मुंहिंजे लाइ पाड़े मां। हा पाड़े जा रिश्ता ईंदा हुआ मां ॾे, त असां तव्हां छा रिफ्यूज़ करे छॾींदी हुई? रिफ्यूज़ मां हले पियो, जवाबु विच में डिस्टर्ब कयो आहे, कंटिन्यू जेको ॾियां पई, त उन रिश्ता अचनि पिया त चवनि पिया मां सां जेका मैडम सपना सां ई शादी कंदासीं। रिश्ता कंहिंजा छोकिरियुनि जा पिया अचनि, छोकिरनि? न कढणनि जा ईंदा। तव्हांखे एतिरो बि यकुल न आहे त माईअ खे मर्द जा ईंदा आहिनि या छोकिरियुनि जा ईंदा आहिनि, तव्हां सम्झो त सही नी। मूंखे हिन को एड्रेस अची ॾे, मां रिश्तो मोकिलियां। सनी पिन वारो चार्जर। मूंखे नथो लॻे दबी वेठो आहे। वे हाणे वे नस वारा ई दबी। छा थियो चाचा कादरी? हलियो हलियो घर एॾो वॾो तो थकिजी थो पए माण्हू हिते अची अची। बाक़ा घर वठी तूं पैसा ते वरी छा थियो? मां हिते रहंदुसि कोन, बाबा पाड़े जो पुट ई न आहे। मां हिन मोहल्ले में हिकिड़ो ॾींहुं बि न रहंदुसि, मां खां पैसा ते घर होॾे वठी सॼो। बाबा मां बसि कई। वरी छा थियो? बाबा हिते को हिकिड़ो हुजे त मसलो ॿुधायां न। हे त पाड़े वारो त अथफा हिन में अरकान कोन्हे को। पोइ बशीर जे पुट खे सॾु कयो आहे, स्कूल पियो वञे। हा मां चयो त पुछांसि त स्कूलनि में ॾिसां पढ़ाई केतिरी थी थिए, सॾु कयो मां हेॾे आहे वॼंदो आयो। इम्तिहान पे वठां थो 5 पर में। मां चयो हे धरती गोल छो घुमंदी आहे? चई चाचा नाश्तो कर त कोन घुमंदी। मां चयो तव्हां को अरकान ई कोन्हे को, ईअं थींदो आहे वॾनि सां ईअं ॻाल्हाइबो आहे। वरी हुन गुलाम रसूल वारे पुट खे सॾु कयो हेॾे हेॾे। स्कूल वारो बैग हुओसि, उहो बि आयो। मां चयो काई क्लास में आहे? चई मां 6 क्लास में आहियां। मां चयो तुंहिंजी उमिरि में का जॻह मैट्रिक पढ़ंदो? मूंखे चई पोइ चाचा तुंहिंजी उमिरि में भुटे साहिब खे फांसी थी पोइ? मां चयो साईं भुटो साहिब त मुर्थ माण्हू हो, उसूलनि ते सौदाबाज़ी न कई, फांसी चढ़ी वियो। असां मां इहा उमेद न कजां, असां अञा हलंदासीं। सो हाणे मूंखे मायूं पहिरियूं थियूं मिलनि। मुहले में हिकिड़ी माई बीठी, मां चिचाए पोइ ॾिसां। मां चयो यार ॾिस वीचारी मंडड़ी आहे, अलाह साईं हुनखे जंग न ॾिनी। हुन सम्झो मूंखे जेको आहे चिताए थो ॾिसे आशिक़ु आहे, चई अधु मां छा? मां चयो ॻाल्हि ॿुधो, मां अहिड़ी ॻाल्हि कोन्हे का। हाणे मां जो तंग थियो आहे हिते, मां खां घर वटि पैसा छो छा आहे? मां छो घर वठां? मुंहिंजो पंहिंजो आहे लाफ्टर हाउस, एॾो सुठो, महिमान अचनि था असां वटि। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तोखे। हा हिकिड़ा तालीम जा दुश्मन हूंदा आहिनि, हिकिड़ा क़ौम जा दुश्मन हूंदा आहिनि। हे पंहिंजे रंग जा दुश्मन ख़्यालु कोन कंदा आहियो कंहिंजो। बसि महिमान आया ॾाढा सुठा अथनि। फ़र्क़ भुट्टो आयो आहे, सुञाणो असलम भुट्टे वारो पुटु। हे हुनजो पुटु आहे न जेको PTV जे दौर में चवंदो प्यारा प्यारी छा कंदी। हा हा असलम भुट्टो साहब। साईं पुराणे दौर जो ड्रामो आहे, प्यारा प्यारी छा कंदी हूंदी। अॼु उहा प्यारी ॾंदनि जी ॿटी घड़ी मटाईंदी हूंदी। केॾो पुराणो ड्रामो। हा सही हा न
माशाल्लाह हे छा विहारो अथव इहा बि इहा बि मिंट में पोइ हे हाली मर्दनि नसी अचां औरतुनि खां पोइ हे पाण माई आहे हे केरु आहे ज़ामिन अली आहे ज़ामिन अली हे ज़ामिन अली आहे हा साईं छा हाल आहे ज़ामिन बाबा ख़ुशि आहियो केरु हे माई जो चोलो पाया आहे पंहिंजा कपिड़ा इस्त्री न छा चाचा फैशन आयो फैशन चाचा तव्हां जूं अखियूं कमु नथियूं करनि माईअ खे मर्द था चओ मर्द खे माई था चओ तव्हांजी फिटिंग ख़राबु आहे माशाल्लाह हे असां मर्दनि ऐं मायुनि जो मसइलो आहे तव्हांजो विच में छा वञे हीअ फिल्म स्टार सपना सपना आहे हा हेड़ी माई ख़्वाब में अचे त बि पादर लाइ कढे हीअ बिल्कुलु आहे हे ॿार से हा स्टिच करायां छा करायो स्टिच स्टिच हे कहिड़ो कलर आहे गोल्डन कलर गोल्डन आहे हे गोल्डन न आहे उस ते रुली रुली ककी थी वई आहे अहिड़ी ॻाल्हि कोन्हे का असां तजुर्बेकार माण्हू आहियूं भाऊ चाचा ॾिसो न फैशन हिननि जो वारनि में बि हिन मोती विधा आहिनि वारनि में मणिया विधा अथनि हे स्टिच कराई आहे तक़रीबन 1.5 लख रुपए जी स्टिच थींदी आहे सम्झो ग़रीब जी स्टेज थी आहे 1.5 लख 25,000 1,25,000 हे दुनिया जी पहिरीं माई आहे जंहिं 30 रुपए मूं वटि 1.5 लख वारनि ते ख़र्च वॾी मशहूरु आहे इहा मशहूरु आहे वॾी मशहूरु आहे अच्छा वीडियो गेम में ईंदी आहे बच्चा पाण ॼणींदी आहे पाण ई खाईंदी आहे मूंखे ख़बर थी मां चयो त ॿाहिरि रश लॻी पई अच्छा मां पुछां कयो छा चकर आहे चई अंदरि राति जी मां वई आहे पर हाणे मां ॿुधाईंदोमांव ॿाहिरि तव्हां हिन जी विग लाहियो त ॾींहं जो बि पी अथव ॾाढी बेइज़ती था कयो माशाल्लाह ज़ामिन बाबा ख़ुशि को आहियो सोबर माण्हू मूंखे हिते सुठो न मिलियो को सोबर सभु छिछोरा मिलियो अच्छा हाणे हिते ॻाल्हि ॿुधे चश्मो बि थोरी देरि खां पाए वेल्डिंग शुरू कंदी आहे न न हे सीने जा वार निकिरिया आहिनि हिन खे ढकियो आहे चश्मे सां ज़ामिन छा हाल आहे ॿियो केरु आहे सभु बाबा ज़ामिन तमामु वॾो माण्हू आहे वॾो आर्टिस्ट आहे ज़ामिन हिकु आम माण्हू न आहे माशाल्लाह हिन जी एॾी व्यूवरशिप आहे नंढा हुजनि वॾा हुजनि पका हुजनि मां जहिड़ा पोड़ा हुजनि एतिरे क़दुरु पोड़ियूं बि आशिक़ हिननि जो कलाम उहो तव्हां ॿुधो हुयो हिननि जो कलाम वॾी लय आहे बाबा हिन जी खोले वार पंहिंजा दिलि मुंहिंजे ते कई तो छांवा हिननि जो ई कलाम हुयो पहिरियों हक़ीक़त आहे इहो कलाम खोले वार हिन जा हुजनि मॉडलिंग हिन खां कराइजे हा तॾहिं त मूंखे चयो अथव न खोले वार पंहिंजा माशाल्लाह हा एॾा भला एॾी सिहतमंद शयूं ॾींहं तगारी खणंदी आहियां छा आहे त असल में पिज़्ज़ा बर्गर ब्रोस्ट खां त मां परे रही नथी सघां अच्छा जी चङो जो ग़रीबनि में शादी न कई त रोज़ मार खायां शादी अञा कई न थिए शादी अञा कई न थिए शादी न थियसि त न तव्हां आणंदव छा कुंडी मां हा मां तोसां शादी करे सघां थो पर पहिरियों डॉक्टर खां पुछां वाकई बिल्कुलु तव्हांजी सिहत जेकॾहिं तव्हां सां साथ ॾिए थी त पोइ तव्हां शादी करे सघो था मां करे सघां थो छो हा अगरि शादी कंदव पोइ बि लठ हथ में हूंदव तोखे कम में आई त पोइ खणंदासीं वेरी वेरी जॉली पर्सन असां वेरी शादी कंदी हा बसि बहरहाल तव्हां में सुस्ती नथी ॾिसां मां कॉन्फिडेंस ॾिसां थी बिल्कुलु है न पर जे खुटा से बि त दोस्त आहे घणी बख़्श घणी बख़्श छो बाबा हे हिकिड़े माण्हूअ त कम ई न आहे न तूं शादी करे इंशाल्लाह ताला फ़ाइदो ॾींदोमांइ कहिड़ो फ़ाइदो कहिड़ो माना पैकेज ॾींदव हिकु ॿार जा ॿियो ॿार फ्री उहो वरी तुंहिंजो कॉन्फिडेंस आहे शादीअ में तोहफ़ा तव्हां थींदा खोड़ सारा ॾींदोमांसि दादा हाणे ॻाल्हि ॿुधो तव्हां अप्लाई कयो जेकॾहिं तव्हांजी ओके थी वई सीवी त पोइ आर यू शो इंग्लिश सम्झंदा हो मूंखे सिंधी घटि सम्झ में ईंदी आहे अंग्रेज़ी थो ॻाल्हायां मां हुनखे वरी सिंधी पूरी अचे ई नथी ॻाल्हाए बाबा हिकिड़ो कमु कर सोरा जी जी ओ चाचा धणी बख़्शी जेको चई थो न उहो राति हलियो ॿाहिरि मुल्क मां हिते आहीं
ॻाल्हि ॿुध पुट, ज़िंदगी में के अहिड़ा कम हूंदा आहिनि जिन तां जान तां हथु खणणो पवंदो। मां मञा थो इहा ख़ुदकुशी जा क़िस्म नवां आया आहिनि, पर तोखे मरण न ॾींदासीं। तूं नंढड़ी ॿेड़ी आहे, हिते वॾा जहाज गरक थी विया। हिकिड़ी ॻाल्हि ॿुध सोरा पूरा। जी जी चाचा। बाबा हर माण्हूअ ते का न का शइ ठहंदी आहे, हा हिन मुंहं ते इहा कोटी नथी ठहे। यकीन करे थे टीवी ते मां ॾिसां पियो तोखे पहिरियों हिन कोटे ते इहो पियो लॻे दाणनि में बिलो वेठो आहे। पोइ छा थी चई, शादी ऑफर आहे छा? छाती चए मां वांदी वेठी आहियां, शादी कंदी वठां? न त तूं हिते छा इहो रोबो थी करे छा? मां सोचां थी जेकॾहिं ॾिसां थी जेकॾहिं मूड थियो त कंदमि। तव्हांजे लाइ था चओ छा शादी? तव्हांजो पुट वग़ैरह हूंदो न को भाटियो या? बाबा पुट छा, मां छा, हिन सां केरु शादी कंदो? हे हिकिड़ो ग़रीब आहे वीचारो, हुनखे शादी कराईंदा। अच्छा अच्छा, पोइ मुंहिंजो बि त को शर्त हूंदो न? कहिड़ो शर्त आहे, हुकुम कर। मूं ॾिसाइणी मतिलबु त मां 4-5 लख वठंदी सां। मूं ॾेखारी 5 लख वठंदी सां। हेड़े मुंहं ते तलाक ईंदी आहे। पोइ तो बि चाचा कई शादी। हे जेको तूं शर्त रखियो न, हिन शर्त में मां सम्झी वियुमि। इहे असांजे पाड़ेसरी नची वेंदा आहिनि, इहे रहंदा आहिनि भरिसां। बाक़ी तव्हां बि वास्केट ईअं स्ट्रॉबेरी छो पाती आहे? स्ट्रॉबेरी? हा स्ट्रॉबेरी लॻा पिया सफ़ा। हिनमें कल्चरल लुक आहे थोरो। अहिड़ो लुक त किनो लॻे थो तव्हां। सकाफ़ती ॾींहं हलनि था, इन करे ज़ामिन अली बि अहिड़ो पाया हुआ ड्रेस। सवेर मूंखे ॾाकण ते मथे वठी वियो, चइबो 7 बजे शाम में मिलजांइ। छो? फारूक साहब खां सवाल पुछंदुमि। साईं उर्दू मीडिया में बि कमु कयो तव्हां? हा। केतिरो? थोरो कमु कयो, घणो कमु? उर्दू मीडिया में थोरो कयो आहे। हिकु सीरियल, 2 सीरियल कया आहिनि। अच्छा। हिकिड़ो PTV ते उन्हनि हलायो, प्राइवेट प्रोडक्शन, ही अब्दुल्ला बादिनी डायरेक्टर हो। ॿियो हिकिड़ो असांजो तमामु बहितरीनु डायरेक्टर आहे लतीफ़ काज़ी साहब। काज़ी लतीफ़? हा, उन्हनि सां गॾु। उन ते पोइ कंटिन्यू न कयो उर्दू मीडिया में? कंटिन्यू बसि पंहिंजी कोताहियूं आहिनि कुझु, इन करे टाइम न ॾेई सघो? टाइम मां पाण ई स्ट्रगल कोन कई वरी वञण अच्छा, जी। उर्दू साइड ते थिएटर जे पासे हिन पासे। अच्छा अच्छा। ज़ामिन अली साहब तव्हां बि उर्दू में बि तव्हां गीत चया आहिनि? हाँ काफ़ी चया आहिनि। उर्दू में को एल्बम आयो तव्हांजो पूरो? न एल्बम न आयो आहे, गीत आहिनि 2-3। न मतिलबु डिमांड आहे त उर्दू में बि तव्हां कलाम चओ? हा बिल्कुलु, मार्केट में डिमांड आहे हा। त उर्दू साइड ते बि तव्हां अचो। उन में ईंदासीं त तव्हांजी ॻाल्हि इहा त कंपोज़र हिते को सुठो ॾिसंदासीं जेको सही माना में इंट्रस्टेड हुजे सही कमु करण लाइ, पोइ इंशाल्लाह उर्दू में। अच्छा अच्छा, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। हर ॿोली में ॻाइणु खपे। फ़नकार तक़रीबन मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में ॻाईंदा आहिनि, त उन सां ईअं थींदो आहे जो दुनिया में जेके जेके ॿोलियूं ॻाल्हाईंदियूं वञनि उहे बि माण्हू ॿुधंदा आहिनि। का ज़बान जी क़ैद कोन्हे, फ़नकार त को कुझु बि ॻाए सघे थो, जी जी, ॿोली में ॻाए सघे। ऐं बलोची कलाम बि तव्हां ॻाया? हा हा बिल्कुलु, माशाल्लाह। ऐं मैडम सपना, तव्हांखे ॿुधो आहे हॉलीवुड मां ऑफर हुई, तव्हां पोइ रिजेक्ट करे छॾी, छो? उहो मुंहिंजी रेम्बो सां न ठहंदी आहे। रेम्बो कहिड़ो? रेम्बो शान रेम्बो। रेम्बो त इहो बॉलीवुड आहे। बॉलीवुड छा खे चइबो आहे? लॉलीवुड जो आहे न असांजो रेम्बो हिकिड़ो। अफ़ज़ल रेम्बो। बॉलीवुड माना ॿाहिरियों मुल्क न? न, मां अञा हॉलीवुड जी ॻाल्हि पियो कयां। हॉलीवुड मतिलबु बे वॉच फिल्म ठहे पई, उनजे लाइ तव्हांखे ऑफर थी हुई, पर तव्हां चयो त न मां जेको आहे शॉर्ट कपिड़ा न पाईंदुसि, छो मां पाकिस्तान जी आहियां, हिन जे करे। उहो आयरन सां मुंहिंजी न पई लॻे तॾहिं। आयरन जेको आयरन न आहे, जेको कमांडो में हूंदा आहिनि, नालो छा आहे? आर्नल्ड श्वार्ज़नेगर। हा, आर्नल्ड इहो आर्नल्ड श्वार्ज़नेगर। हा, इहो शान माइकल जो पुटु आहे। शान माइकल न उहो। अच्छा, रेम्बो ई तव्हां ॻाल्हि कयो था, स्टैलियन जेको आहे। हा स्टार। बसि मां उन्हनि सां न पई लॻे न, छो त उहो कंहिंमहिल कहिड़ी दुनिया में कंहिंमहिल मां हिकिड़ी आहियां त मां हुते रहंदी माना उहो हुन में स्नोफॉल में आहे न, त इन जे करे न। स्नोफॉल किथे आहे? ऐं मूंखे पघर था अचनि, ॾाढा सवाल कया थी। पघर था अचनि? हा पघर था अचनि, उहो पेटीकोट न पातो आहे। कहिड़े क़िस्म जा माना। अच्छा, फ़ारूक तव्हांजो हिकिड़ो ड्रामो हुयो दिलि जो दादा। दादा हिकु दिलि जो। दादा हिकु दिलि जो। उनमें तव्हांजो जेको कैरेक्टर हुयो, बदमाश छोकिरा जेके हूंदा आहिनि ॾाढा, उनजे लाइ तव्हांखे महिनत न करणी पई हूंदी घणी मुंहिंजे ख़्याल में, छो जो तव्हां हूअं ई दादा लॻा घुमंदा? महिनत न करणी पई। हो डायरेक्टर ई अहिड़ो हुयो जो। डायरेक्टर केरु हुयो? मामा आरिफ बलोच। मामा आरिफ। उनमें तव्हां ज़फ़र जिस्कानी साहब बि हुयो? जी हा।
बसि उन्हनि जी सोहबत में रही आऊं दादा थी वियो। तव्हां बि दादा थी विया। तव्हां कॾहिं बाजी ते ॻायो आहे? न मां अच्छे कारे ते ॻायो। अच्छे कारे ते कीअं ॻाइबो आहे? माना छोकिरो हुयो कारो हुयो, हुन ते मथां वेही करे मां कारे ते ॻायो। ॻाईंदियूं बि आहियो तव्हां? हा ॻाईंदियूं आहिनि। ॿियो छा कंदियूं आहियो? हिकिड़ो कलाम ॿुधायो भला। हाल फ़िलहाल मतिलबु त डिस्क ख़राबु आहे। वठो न थोरो थोरो हा ॾिसूं तव्हां सुरीलो आवाज़ थोरो झुंगारियो। डॉक्टर हूअं बि चयो आहे रड़ न कर, ज़ोर न ॾे। रड़ न कयो न तव्हां, ज़ोर ॾेई न ॻायो, थोरो झुंगारियो। ज़ोर सां वरी कपिड़ा ख़राबु थींदा आहिनि। शाम जो ई पर नाम सां जी कयो, कुझु त ईंदा कयो, के त ॻाल्हियूं कयो। हाणे एॾे बेसुरे कलाम सां गॾु दिलि थी चवे त ब्रेक वठिजे त सुठो आहे। त हाणे वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। प्लीज़ डोंट गो अवे, वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक लाफ्टर हाउस शो में असां सां ताउन कयो आहे कैडबरी डिलाइट चॉकलेट ठाहिण वारनि, टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट चांहि ठाहिण वारनि ऐं अमरेली स्टील ठाहिण वारनि। ज़ामिन अली असां वटि मौजूदु आहे। ज़ामिन अली साहिबु, कुझु ॾींहं अॻु असां वटि शोएब हसन आयो हुयो गेस्ट थी करे, शोबी जेके चवंदा आहियूं। जी जी। उनजो चवणो त इहो मुंहिंजो गानो हुयो जेको तव्हां मैशअप ठाहियो हुयो हिकिड़ो। ज़ामिन अली बाद में चयो हुयो वाह वाह सोना तुंहिंजो। इहो फ़ैसिलो तव्हांखे यूट्यूब ॿुधाईंदो त कंहिंजो गानो आहे कंहिंजो न आहे। शायदि पहिरियां अपलोड तव्हां कयो हूंदो। न मुंहिंजो त पहिरियां मुंहिंजो वीडियो ठहियलु हुयो इहो। मुंहिंजे सभिनी गाननि में ईअं चवंदा त मुंहिंजो गानो आहे। अच्छा हा, इहो तव्हांजो हले थो शुरू खां क्लेश? मां ॾिनोमांसि। तव्हां ॾेई छॾियो? हा मां ॾिनोमांसि। तव्हांजो ठीकु आहे, तुंहिंजो ई आहे। उहो हक़ीक़त में तव्हांजो मेशअप ठहियलु हुयो? जी मुंहिंजो आहे। हू चए थो पहिरियां मुंहिंजो ठहियलु हुयो। मां इन मेशअप ते घटि में घटि 2000 सेरा ॻाया आहिनि हेसिताईं। अच्छा। हा, रोज़ 15-16 सेरा 20 सेरा ॻाईंदो आहियां इन मेशअप ते। इन ई म्यूज़िक हुन खां छो नथा ठाराइनि माण्हू? न हुन बि त हिकिड़ो गानो चयो न टीड़ी पापा टीड़ी पापा। उहो तव्हां ॿुधो हूंदो, बाक़ी हीउ मुंहिंजो आहे। इहो तव्हांजो आहे? परफेक्ट। इहा तव्हां ऑन रिकॉर्ड ॻाल्हि कयो था? बिल्कुलु, मां ॾिनोमांसि वरी बि। अच्छा, माना हू चए थो त मुंहिंजो चोरी थी वियो या छा, अहिड़ी का ॻाल्हि न आहे? असां हेसिताईं मां कंहिंजो गानो चोरी न कयो, हिन जो छो कंदुमि? माना इहो इल्ज़ाम आहे तव्हां? दिलरुबा हे गानो तव्हां चोरी कयो? नाज़ कर तू भली दिलरुबा, देर कर नाज़ कर, ए तेरी सोच कर जिंदगी मुख्तसर, तू भली दिलरुबा, देर कर नाज़ कर, देर कर। मेरे नाच करणो आहे पोइ देर करणी आहे। ओ चोर गुलूकारो इहो उस्ताद मोहम्मद यूसुफ कलाम चयो आहे तू भली दिलरुबा नाज़ कर देर कर। साईं उस्ताद लिखियो आहे, राति लिखियो आहे उस्ताद। ज़ामिन अली चयो आहे इहो बाद में कलाम। हिते तव्हांखे अंदाज़ो थी वियो। साईं ॾिसो मां हिकिड़ो जुमिलो मटाए पंहिंजो करे छॾियो कलाम। हा तूं भली दिलरुबा देर कर नाज़ कर, तू भली दिलरुबा देर कर नाज़ कर, ए तेरी सोच कर जिंदगी मुख्तसर, तू भली दिलरुबा देर कर नाज़ कर, तू भली दिलरुबा देर कर नाज़ कर। साईं यार हिकिड़े ॾींहं जो वाक़ियो आहे। असांखे खेड़ा ते सॾु मिलियो, पाणे में खेड़ा तो ई। सुबुह जो 8 वॻे पहुतासीं, 10 थिया मानी न आई, 11 थिया मानी न आई, 1 थियो मानी न आई, 3 वॻे उस्ताद चयो हू कलाम ॿुधाए हिननि खे तूं भली दिलरुबा देर कर नाज़ कर, तू भली दिलरुबा देर कर नाज़ कर, ए तेरी सोच कर जिंदगी मुख्तसर, तू भली दिलरुबा देर कर नाज़ कर। वाह उस्ताद। हिकिड़ी जाइ ते वियासीं, हिन जी शादी थिए पई। महिरबानी। हिन जी शादी थी। हाँ कुंवार कमरे में हुई। कुंवार चयोसि निभागा कुंडी त ॾे, ॿारो कुंडी ॾिनी, हलियो वियो। कुंवार पोइ हिते चए पई तूं भली दिलरुबा देर कर देर कर, तूं भली दिलरुबा देर कर नाज़ कर। ए तेरी सोच कर जिंदगी मुख्तसर,
रहंदो आहे प्रोग्राम में अच्छी दाढ़ी अटो ख़राब कहिड़ो तरीक़ो आहे इहो ई कलाम उस्ताद इहो जेको कलाम आहे उस्ताद हिन खे मुख़्तलिफ़ सुरनि में ॻायो आहे तूं भली दिलरुबा ना कर देर कर इहो ई भैरवीअ में ॿुधायां थो भैरवी में हा भैरवी तू भली देर कर नाज़ कर भैरवी तू भली देर कर नाज़ कर ए तेरी सोच कर जिंदगी मुख्तसिर भैरवी तू भली नाज़ कर इहो ई उस्ताद हाणे दरबारी में ॿुधाए हाँ तू भली दरबारी देर कर तू भली दरबारी मरो न रे देर कर ए तेरी सोच कर जिंदगी मुख्तसिर तू भली दरबारी देर कर नाज़ कर अचो नहीं तव्हां भले उस्ताद को धागो मदरायो हाणे अरे बाबा हू पाण ज़ामिन अली आहे तव्हां हुनजो कलाम था ॻायो बीठा जामिन अली कहिड़ा हाल ख़ुशि आई माइया क़ुरान माइया पहिरीं माईअ छंजो मर्दानो आवाज़ इहा ज़ामिन अली न आहे बाबा इन जी पंहिंजी ज़मानत ज़ब्त आहे उस्ताद अंधो आहे उस्ताद थोरो नाबीना थो नसे अंधो किथे मां हिसो घुमा थो पियो बाक़ाइदे सां सुठो हे छा जो अंधो आहे हे सां सुठो माफ़ कजो माय फैमिली इज द पुअर मैन दे वॉच दैट टीवी बाबा सां ना पीनो कहिड़ी ख़बर जज़्बाती थी वियासीं कहिड़ो उस्ताद हू कलाम ॿुधाए हा कहिड़ो हा कहिड़ो हा छा हा हा न कलाम यार हेॾा हुननि सुठा कलाम ॻाइनि था हुन कलाम जो बेड़ो बोड़ियो था बीठा अच्छा बेड़ो असां तारियो थी भेरीअ में कल्याण में ॿुधाई अञा न हुननि जो कलाम आहे ज़ामिन अली जो अखियूं मूं सुञातियूं अखियूं मूं सुञातियूं पोइ पकड़े न से कलाम आहे यार तनवीर अब्बासी साहब जी शाइरी आहे यार अलाए मां चयो अलाए अखियूं सुञाणो हमरा पकड़ी पियो हूंदो बाबा ॾाढा किना आहियो ॾाढा ॿई किना आहियो भलो ॾिसो यार इन ते मूंखे शक छो थो थिए छाजो शक साईं इहो मूंखे माही नथो लॻे फिल्म स्टार सपना आहे तव्हांजी फिल्म सपना छाजी आहे सपना आहे मुंहिंजो हथु लॻी वियुसि मुंहं ते बाक़ाइदे शेव लॻी पई आहे उहो त ॿ टे ॾींहं थिया पार्लर ते न वई आहे हिनजे करे पार्लर ते न वई आहे न हे छा वारनि सां जुआ खेॾंदी आई आहे जुआ न करे वेठी हूंदी आहे न तस्वीर ते ई पढ़ंदी आहे कुदरत हो तां कलाम ॿुधाए हिननि खे हा इश्को ख़र्चो न पुट चर्चो मोहन होना खर्चो न हो न ख़र्चो न बाबा इश्क हो चर्चो न हो न हिकिड़ो मिंट ॻाल्हि इहा आहे इश्क हो मां पंहिंजी हिकिड़ी जेका गर्लफ्रेंड हुई न हुनखे वठी हुयसि हिकिड़ी जॻह ते बर्गर खाधो हुई पियो वठियो सॼो कुझु थी वियो बिल न आयो मूं वटि पैसो न हो ॾिसो उस्ताद बुखारी शाइरी आहे उस्ताद बुखारी शाइरी ख़राबु न ख़राबु असां पाण खे था कयूं ॻाल्हि ॿुधो उन खां पोइ मां निकिरी वियुसि उन खां पोइ मां आयो थी कोन पोइ कलाम चयुमि इश्क हो खर्चो न चर्चो इश्क हो चर्चो न हो रोशो न हो इश्क हो चर्चो न हो रोशो न हो बाहिजो चोलो चोलो न शोलो चोलो न शोलो यार बाहि जो चोलो हूंदो आहे छा बाहि जो चोलो बागा साड़ी मरंदे चोलो न हो बाहि जो शोलो हो गुलदस्तो न हो कहाँ चवई मां बनाबो इश्क हो इश्क हो मज़ो तो अचे यार हाँ बजा इश्क हो चर्चो न हो रोशो न हो इश्क हो चर्चो न हो रोशो न हो बाहिजो चोलो गुलदस्तो न हो ए नालो इश्क हो इश्क हो साईं मॉडल मारी था तारो बारो निकिरी पिया पाड़ पटिया छा मॉडल खे जो हिते बी करे ॻाल्हायो न मॉडल खे चऊं त होॾे न वञे प्लास्टिक जा वार अथसि बाहि लॻंदासीं वार त वञण को नालीअ में जो जेको न थैली फासी पई हुजे असांजे ॻाल्हि ॿुधो वाह हिन जो ॻाल्हायूं असांखे उसे लाइ ढोर ॿोॾणो आहे घणे ॾींदव जेको तव्हांखे जेकॾहिं परफॉर्म करिणो आहे हुते कयो न हेॾे लठी छो था लारियो सही ॾिसो परफॉर्म में असां परफॉर्म कंदा आहियूं खुली परफॉर्म जीअं तव्हां खुलियो ॻाल्हायो था ऐं हीअं असां खुली कंदी अगरि चोलो पी लाइ मूं न कनी अच्छा वाह फार्मी कुकड़ वाह तुंहिंजा कमाल आहे
इश्क हो मुंहिंजे ख्याल में उस्ताद हाणे पाण चांहि पियूं वियूं होटल तव्हांजी हाणे चाबी पूरी थी वई आहे बस इश्क हो चर्चो न हो रोशो न हो आहिजो उस्ताद जी मार पई उस्ताद वेहो वेहो आहिजो चोलो गुलदस्तो न हो इश्क हो मज़ो थो अचे वेहो उस्ताद तव्हांखे मज़ो छा में थो अचे सॼी ज़िंदगी उस्ताद कयो काथे मज़ा ई वधा वई डढम में वेहो चुप करे पाण त नाबी न आहे ॿियनि खे बि कंदो लट फेराए फेराए बुखारी पिटींदो ॾिसो यार हाणे अहिड़ा गुलकार अची विया आहिनि मार्केट में साईं एडवेंचर ॻाइणो आहे एडवेंचर थो पैदा करे सिंगिंग मां बि एल्बम नथी कढां उस्ताद हा पोइ मां आसिरो कयां न छाजो बाबा ॻाल्हि बचे तूं शादीअ जूं ॻाल्हियूं सिर्फ़ु ॿुधंदो कर अमल न कंदो जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता मां शादी कयमि अहिड़ो पुटु ॼमियो न मुड़ुस बि मारींदमि पुटु बि मारींदमि पाण बि मारींदमि ॿियो सोराब साहब पखीअ खे हिन सां शादी करण सां पूरे खानदान खे पिञाणो पवंदो तॾहिं हिन जी पूरत कंदो न अहिड़ी ॻाल्हि न आहे हिन सां कोई शादी करे घर में वेठे खाईंदा अची वठो अच्छा मैडम सपना फिल्म स्टार तव्हां वार त आस्ते आस्ते तव्हांजा अॻिते तां ईंदा वञनि आहे त थ्रेडिंग थियल आहे थ्रेडिंग उस्ताद हा शादी त कोन थी करे हिन खां वात वठी ॾे भला ॿियो दुकानु खोलियां पंचर जो जी हिते खिलणो शादी त कोन थी करे हिन खां वात वठी ॾे दुकानु खोलियां पंचर जो ॿियो अच्छा असां वटि छा थियो मैडम सपना छा ॾिसो तव्हां वियो थोरो सोबर थी वियो तव्हां गेस्ट आहियो सोबर थियो तव्हांजे हिते अच्छा तव्हांजा कुझु फैंस हिते वेठल आहिनि तव्हांखे पसंदि कंदा तव्हांजा परिस्तार ज़ामिर अली फरूक तव्हांजा त सभ खां पहिरियां जी साईं टोपी वारा जवान अच्छा तव्हां जहिड़ा माण्हू हूंदा आहिनि पाड़े में ऐलान कंदा आहिनि हीउ नंढो ॿारु हथु आयो आहे जी लाड़काने खां आया तव्हां जी साईं माशाल्लाह वॾी महिरबानी साईं शो ॾिसणु आयो असांजो माशाल्लाह साईं सवाल कंहिंखां करणु चाहियो हा मुंहिंजो सुवाल हूंदो सिंगर ज़ामिन अली खां जी जी ऐं जवाबु हूंदो फरूक भुट्टो खां जी सवाल कहिड़ो हूंदो हा भाऊ खां इहो सुवाल कंदासीं त तव्हां कंहिं शाइर खां शाइरी वठंदा आहियो उनखे मुआवज़ो ॾींदा आहियो हा साईं वठंदो आहियां ॾींदुसि जो हाल इहो ई थो नज़र अचे त शाइर ग़रीब था थींदा वञनि सिंगर असांजा माशाल्लाह तरक़ी था साईं शाइर अॼुकल्ह ॻाइणु शुरू कयो आहे इहो तव्हांजी ग़लति ॻाल्हि आहे साईं जतोई साहब असांजी रोज़ी ते लत ॾिनी आहे जतोई साहब कुझु सिंगर अमीर आहिनि कुझु असां जहिड़ा पिनंदा बि वठनि ॿिया दोस्त किथां आया आहिनि को परे खां ॿुधो आहे बलोचिस्तान खां बि आया आहिनि ओस्तमोन खां कोयटा खां किथां आहियो साईं कोयटा का सर मां वाजिद अली फ्रॉम कोयटा को से आया हूँ स्पेशली लाफ्टर हाउस शो ॾिसण और मां अंदर रिकॉर्ड इहो ॻाल्हि चवां थो जो ज़िंदगी में एतिरो असां न खिलियाऊं जेतिरो इन स्टेज ते असां खिलियाऊं हिकु दफ़ो ॿीहर लाफ्टर हाउस जे प्रोग्रामर आनियर आहिनि सोराब सुमरो जो स्पेशली थैंक्स जेको असांखे इजाज़त ॾिनो अचण जो मुंहिंजो सुवाल आहे मिस सपना खां जो मिस चए थो त मां 1.5 लख जो वार ठारायो ऐं चपल छो न पाई आहियां मिस तूं सवाल आहे वाजिद अली साहब जो सवाल आहे कोयटा खां आयो आहे त 1.5 लख जा तव्हां वार ठाराया आहिनि स्टिचिंग कराई आहे चपल छो न पाती आहे सैंडल छो न पाती वेरी गुड ॾाढो ज़बरदस्त क्वेश्चन आहे ऐं तव्हां सुठो नोट कयो आहे छा आहे त दादा मां हर 15 मिंटनि खां पोइ सैंडल चेंज कंदी आहियां मुंहिंजा फूल बि हाज़िर हुया हेॾे बकवास न कर मां ॻाल्हायां मां जंहिंमहिल हिन शो में आयुमि न त मां सैंडल उछले छॾियुमि हाणे वरी ॿियो वियो आहे ड्राइवर वठणु वरी उहो पाईंदुमि साईं तार साहब कूड़ हे सैंडल उछलाया न आहिनि असल में हे आदि आहे ॿारहें मुल्क जी बर्गर जी उहो बर्गर करे खाई वई ॿई जी ॿियो कहिड़ो दोस्त आहे इल्मदीन भुट्टो ग्राम पनवाकिल डिस्ट्रिक्ट सखर किथां साईं डिस्ट्रिक्ट सखर तालका पनवाकिल पनवाकिल खां आहियो जी नालो छा ॿुधायो तव्हां साईं इल्मुद्दीन भुट्टो इल्मदीन हा भुट्टो माशा इल्मदीन भुट्टो साहब जी छा चवणु चाहींदो कंहिंखां पुछणु चाहींदो सवाल
असांजो सुवाल आहे जामुन अली खां। जी जी। अगल में वारनि जो फैशन ॿियो हुयो, हाणे ॿियो कयो अथनि, इहो छो? वारनि जो फैशन ॿियो हुयो, हाणे तव्हां वार अहिड़ा ठाराया आहिनि ॼण माकड़ लॻी आहे तव्हांखे साइड में। जी जी जी। न मुंहिंजा शादी खां पहिरीं वार वॾा हूंदा हुआ। हा। शादी खां पोइ वार एतिरा रखो जो माई जे हथ में न अचनि। छो भला माई दा सतायल आहियो छा? मां चयो तव्हां माई दा सतायल आहियो छा? ऐं हाणे वारनि मां ॾिसी सघो था। तव्हांजो वार नंढा कया आहिनि, मूं सम्झो था त तव्हां सतायल आहियो ज़रूरु पोइ। जी ॿियो दोस्त हेॾा वेठो आहे। सर मुंहिंजो नालो तारिक अली बोज़दार आहे। पोइ साईं हिन में असांजो कहिड़ो ॾोह आहे? बेसिकली मां तालुक़ रखां थो मीरपुर माथिलो जरवार शहर खां। जी जी। मीरपुर माथिलो खां आया? जी सर बिल्कुलु। माशाल्लाह। हिकिड़ो ई सवाल कजो, बस सवाल फ़र्क़ साहब खां सवाल आहे। फारूक भुट्टो साहब खां हिकिड़ो ई सवाल कजो, छो जेकॾहिं तव्हां ॿ सवाल कया था असांखे ताक़त जी ड्रिप तव्हां घणाइण। ना साईं हिकिड़ो ई सवाल कंदुमि। बिल्कुलु भुट्टो साहब। तारिक बोज़दार। भुट्टो साहब काफ़ी मॉडलिंग मतिलबु स्टार्टिंग खां कनि पिया, सॉन्ग्स में ड्रामनि में कनि पिया, पर अॼुकल्ह ज़ाहिर नथा थियनि, छो आख़िर छा वजह आहे? यार जेके हिते बि ज़ाहिर नथो थिए बेटा। ना साईं ज़ाहिर कोन्हनि बिल्कुलु बि। हाणे अॼुकल्ह असां कोन था ॾिसूं ड्रामनि में या फिल्मुनि में। जी हाँ जी इहो सुठो सवाल आहे। जेके बि तव्हां सॉन्ग्स ॾिठा हूंदा न ज़बरदस्ती कराया हुआ आहिनि, पर सॉन्ग वीडियो सॉन्ग ताहिर भाई खे बि ख़बर आहे, मूं उन्हनि खे बि मना कयो। वीडियो सॉन्ग मतिलबु कोशिशि इहा कंदो आहियां ड्रामनि में बि घटि नज़र था अचो, टाइम घटि था ॾियो छो? ऐं फिल्म में बि चई जेके तव्हां कंदा ई न आहियो, ना ई ठहंदियूं। वाह स्टोरी सुठी हूंदी, पैसा सुठा हूंदा त कमु ज़रूरु कंदासीं, जेका सची ॻाल्हि आहे। तव्हां अगरि को ड्रामो ठाहियो जी साईं त पोइ ज़रूरु तव्हां गॾु इंशाल्लाह साईं इंशाल्लाह। वॾी महिरबानी। वॾी महिरबानी। वॾो परे खां आया आहिनि, ॿियो ओस्तामोन बलूचिस्तान खां बि दोस्त आया आहिनि। जी साईं। तव्हांजो नालो साईं? अब्दुल वाहिद सर। अब्दुल वाहिद। जी साईं। बलूचिस्तान ओस्तामोन खां आयल असांजो इहो ख़्वाहिश हुयो, तमन्ना हुयो को इंशाल्लाह असां उस्ताद आमिन अली सां और सौरभ सुमरो, अली गुलमला और तमामु लाफ्टर हाउस जा जेका बि महिमान तव्हांजी ख़्वाहिश हुई त ज़िंदा हालत में हिननि खे ॾिसी चऊं वञे। जी जी इंशाल्लाह असांजे ख़्वाहिश उहो अॼु इंशाल्लाह पूरो थियो आहे, असांखे इंतिहाई ख़ुशी बि थियो आहे। और उस्ताद आमिन अली सां असां इहो सवालु करणु चाहियूं था कि असां पंहिंजी ज़िंदगी में जेका 25 साल उमिरि गुज़री आहे कि सिंध सक़ाफ़त या सिंध जा फ़नकार सिंगर हुया या पंजाब बलूचिस्तान तक ग़ुलाम हुसैन उमरानी आहे, जीअं मुमताज़ मौलवी आहे, असां सभु ॿुधंदा रहंदा आहियूं। और मुंहिंजो पंहिंजो जेको शौक़ु हुयो ताला न्याज़ी साहब ईसा खिलवी खे ॿुधंदा आहियूं। और ज़ामिन अली उस्ताद सां इहो गुज़ारिश आहे कि तव्हांजो ताला न्याज़ी साहब जे बारे में छा तसवुरात आहे, छा ख़्यालात आहे? साईं लेजेंड हूंदो आहे, उन लाइ ज़ोरदार ताड़ी वॼाईंदुसि। वॾी महिरबानी दोस्तनि जेके जेके सवाल कया। ऐं हाणे आख़िर में सवाल पुछंदा आहियूं असां पंहिंजे महिमाननि खां त शो में अची तव्हांखे कीअं लॻो? वंस अगेन तव्हां आयो। तव्हांजी वॾी महिरबानी जो असांखे हिते घुराए करे असांजो टेक जो रत वधायो ऐं तमामु सुठो लॻो सभिनि सां वेही करे, ॾाढो फारूक भुट्टो साहब तव्हां कीअं लॻो? शो में इंजॉय कयो? ॾाढो इंजॉय कयो आहे ऐं माशाल्लाह तव्हां सभई समूरा जेके बि आर्टिस्ट आहियो तमामु दिलि सां कमु कयो था। ऐं ख़बर न आहे हर माण्हूअ जी कॉमेडियन जेको आहे हर कैफ़ियत में गुज़रंदो आहे। जी जी। भले उहो कहिड़ी बि कंडीशन में हूंदो, पर तव्हां सेट ते उनखे ईअं महसूसु कंदो माना हिकिड़ो रिफ्रेश करे रिफ्रेश, जीअं सम्झो था हाणे सभिनी आहे तव्हां माना कंहिंजो किलो कंहिंजो पार हथु वधाए छॾियो। ऐं ख़ासि करे मां बि ॾाढो खिलियो आहियां। वॾी महिरबानी तव्हां आयो ऐं तव्हां पंहिंजा सुठा सुठा कमेंट्स न लख मां कमेंट्स न वरितव कुंड में वठूं था हली न वॾी इहा यकीन कयो वॾी तोइन कई तव्हां कमेंट्स न तव्हां पंहिंजा कमेंट्स मुंहिंजे व्हाट्सएप करे छॾियो। शो में अची तव्हां कीअं लॻो? तव्हां खां छो पुछूं? सही आहे ठीकु आहे। तूं छो आहीं? छो आयो? बसि दुनिया में छो आयो तव्हां? बसि मां कीअं आयुमि, छो आयुमि, मूंखे को मक़सदु ख़बर न आहे। न पर मां तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदी आहियां यूट्यूब ते। अच्छा जी जी। लेट नाइट यूट्यूब लेट नाइट छो भला? और राति जो खिलंदी आहे न अकेली वरी मज़ो ईंदो आहे। अहिड़ा माण्हू राति जो खिलंदियूं आहियो? ॾींहं जो बिज़ी हूंदी आहे न तॾहिं। अच्छा हालांकि हुजण तव्हांखे राति जो बिज़ी खपे। ॾींहं जो बिज़ी। हा ॾींहं जो बिज़ी। असल में सही ॻाल्हि ई आहे जेको तव्हां सम्झो था न, ॻाल्हि ईअं न आहे, हीअ ॾींहं जो पिनंदी आहे। अच्छा हा राति जो ॾिसंदी। बहरहाल ॾाढो सुठो, मज़ो आयो, ॾाढो सुठो। हे त असांजो कैरेक्टर हुयो हिकिड़ी मॉडल थी आई सपना, असां हिकिड़ो नालो रखियोसीं हिननि जो। हा बिल्कुलु, हूअं त असांजो हीउ किरदारु आहे, खिल भोग मज़ाक कईसीं, मस्ती।
हालांकि ठहे नथो मॉडल पोइ इन करे असां कोशिशि कंदासीं त ईंदड़ एपिसोड में इन जी जेका पंहिंजी असलियत आहे औकात आहे हुनखे उते ई बीहारियूं, छो जो हे सोफ़ो सीड़ायूं वेठो आहे खाम त नाज़रीन हाज़रीन इन ते असांजे अॼु जे शो जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो, पर आख़िर में वेंदे वेंदे ज़ामिन अली जे ख़ूबसूरत आवाज़ में असां हिकिड़ी ज़बरदस्त मनक़बत ॿुधंदासीं ऐं इंजॉय कंदासीं। अवांजी भरपूर ताड़ियुनि में हिकु दफ़ो वरी ज़ामिन अली। गाज़िया हो पंहिंजो सहारो गाज़िया, गाज़िया